बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेरान में आऊं या तव्हांजी मेज़बान तेरी मुआं। नाज़रीन, यकीन जिथे भी हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तिलावत सां कयो हूंदो ऐं यकीनन पंहिंजो को न को मोटिव सोचे करे पंहिंजे घरों निकिता हूंदा। ऐं इवन के जॾहिं असां चवंदा आहियूं त काफ़ी कुझु कंपलसरी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि असांजी रूटीन में, उन में असांजी कंपलसरी ॻाल्हियूं रूटीन में असां हिकिड़ी शइ ॿी बि ऐड करे छॾूं त असांखे पंहिंजो सुबुह जो नाश्तो ज़रूरु करिणो हूंदो आहे। ऐं जो सॼे ॾींहं जी जेकी न्यूट्रिशन हूंदी आहे, असांजी जेकी ख़ासि तौर ते हाइपरटेंशन्स में या डीलिंग में जेकी लॉस थींदी आहे, उहा असांजी घणी हेल्प कंदी आहे। त कोशिशि कंदा कयो, भले हर्ष न कयो, जल्दी एतिरी थींदी आहे त ॿ गिरा जेके आहिनि मानी जा खाई करे घरों पोइ निकिरंदा कयो। इन में बरकत बि आहे ऐं अलाह साईं फरमाया बि आहे त पंहिंजो जेको रोज़ी जो जेको दाणो तव्हां जेको खाए घरों निकिरो था त उन में अञा आऊं तव्हांखे इज़ाफ़ो करे ॾींदमि। ऐं जिते तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि, जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जिते नाज़रीन अॼु 7 अप्रैल जेके ख़ासि तौर ते तव्हां ॾिसनि हमेशह को न को इवेंट जेको मखसूस कयो वेंदो आहे, जीअं मदर्स डे हुजे, फादर्स डे हुजे, वाटर हेल्थ हुजे, या इवन के जीअं हैंडीकेप डेज़ वग़ैरह सभु सेलिब्रेट कया हूंदा आहिनि। इन्हनि सभु ॾींहं ॾियारणनि खे सेलिब्रेट करण जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे त बार बार शइ उनखे वरझाइण जो, उनखे यादि करण जो, उन्हनि जो मेन मोटिव सम्झण जो। ऐं जीअं इन्वायरमेंटल डे हूंदो आहे, अॼु असांजा जेका वर्ल्ड हेल्थ डे जेको आहे सेलिब्रेट कयो पियो वञे पूरी दुनिया में। मतिलबु इन जो छा त असांखे हर इंसान जो नंढो वॾो चाहे उहो ॿारु, इवन के आऊं त जानवरनि खे बि इन ॻाल्हि खे इंक्लूड कंदमि त जेके सभिनि खे जेका सिहत जेकी आहे सुठी ज़रूरी जेकी आहे फंडामेंटल जो राइट आहे, बुनियादी हक़ आहे, उन हवाले सां ई असांजे प्रोग्राम में जेके आहिनि ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। ऐं उहे हमेशह असांजे प्रोग्राम में जॾहिं बि ईंदा आहिनि नई जेके आहिनि ॻाल्हियूं हमेशह शेयर कंदा आहिनि। ऐं पाण जेके आहिनि बहसियत जेके आहिनि साइकोलॉजिकल बहितरीनु डॉक्टर आहिनि, जीअं उहो एतिरो अनाउंस कयो त यकीनन तव्हां सम्झी विया हूंदो। ऐं चो त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदासीं। डॉक्टर शाहनवाज़, तव्हांखे भली कार कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहियो। अॼु इन ॾिहाड़े जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो अॼु डॉक्टर त साहब? ॾिसो न, पूरी दुनिया में जेको आहे न सो वर्ल्ड हेल्थ डे मल्हायो वञे पियो। ऐं हीउ जेको पेंडेमिक आहे कोविड जो, उन जेके ख़तरनाक असर दुनिया जे मथां छॾिया आहिनि, माण्हू जेके अमीर हुआ उहे ग़रीब थी विया आहिनि, जेके मुल्क अमीर हुआ उहे ग़रीब थींदा वञनि पिया। उन जी जेको आहे सो इकनॉमी जेका आहे, इक़्तिसादियत जेका आहे, उहा तबाह बर्बाद थींदी वञे पई। उन खां पोइ वरी नयूं स्पेशीज़ अचनि पियूं, नयूं जिन्सूं अचनि पियूं जरा वायरस जूं। उन जे करे अञा वधीक हाञा थियनि पिया, वैक्सीनूं अचनि पियूं। वैक्सीननि जो इकनॉमिकल बर्डन आहे मुल्क जी बजट ते, माण्हुनि जे मथां हिकिड़ो मेंटल टॉर्चर्स आहिनि इन वायरस जे हवाले सां। ऐं अॼु जेको थीम आहे, जॾहिं UN ठही, UN खां पोइ 1950 खां पोइ जेको आहे न सो लाॻीतो हीउ जेको आहे सो ॾींहुं मल्हायो वञे थो त जेके इंसान जो जेको सिहत, इंसान जो बुनियादी इंसानी हक़ आहे, उनखे नज़र में रखी हीउ जेको आहे न सो मल्हायो थो वञे। अॼु जेको थीम हर साल हिकिड़ो थीम मल्हायो वेंदो आहे, पोइ सॼो साल उन ते कमु कयो वेंदो आहे। त जीअं अॼु जो थीम आहे त बिल्डिंग अ फेयरियर हेल्दियर वर्ल्ड फॉर एवरीवन, यानी कि हर माण्हू जे लाइ हिकु अहिड़ी दुनिया ठाहियो जेका ख़ूबसूरत हुजे, जेका सिहतमंद हुजे, त जीअं जेके हुन जा जेके ज़िंदगी जा ॾींहं आहिनि उहे ख़ूबसूरती सां ऐं सिहत सां गुज़ारे सघनि। अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां जीअं मुंहिंजो त मेहमान साहिब हुजनि, हर टॉपिक खे जेको आहे डिस्कस कंदो आहे, इन जो मक़सदु ॿुधाईंदो आहे, तुंहिंजी मोटिव छा आहे। ऐं इन टॉपिक खे कंटिन्यू खणी हलंदासीं। लेकिन हुन सां गॾु गॾु असां गॾु हिकिड़ा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि जेको असांजे मेहरान टेलीविज़न जा हिसो बि आहिनि। ऐं हमेशह जेको असांजे मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन ते ख़ासि तौर ते जेके असांजो चौपायो मॉल जो जेको प्रोग्राम हलिया उन जे जेके मेज़बान आहिनि, पर अॼु महिमान थी विया आहिनि असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में। अचो त नाज़रीन उन्हनि खे वरी कार कंदा डॉक्टर सईद अब्बासी, तव्हांखे वरी कार प्रोग्राम सुबुह मेराण में। कीअं आहियो, ठीकु आहियो? वरी महिरबानी। ऐं तव्हां ॿुधायो थी तव्हांजी कीअं तबियत? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां चौपाए माल खो हाणे असांजे प्रोग्राम सुबुह मेराण जा गेस्ट थियो, मूंखे लॻे शाम खां सुबुह में आयो, कीअं पियो लॻेव? हा बिल्कुलु बिल्कुलु, ज़ाहिर आहे डिफरेंट आहे। शाम ऐं सुबुह में काफ़ी फ़र्क़ु थिए थो। बाक़ी अच्छा उहा ई बिल्डिंग जॾहिं शाम जो या सुबुह जो ॾिस पई आहे त रूटीन में थोरो चेंज फील थींदो आहे। बिल्कुलु बाक़ी इहो कुदरती जेको इंसानी में फितरत हूंदी आहे त हालांकि जॻह साॻी हूंदी आहे, सभु शइ साॻा हूंदा आहिनि, इवन की माण्हू बि साॻा ई हूंदा आहिनि, पर जेका सुबुह ऐं शाम जे पहिर जे टेम्परेचर आहे न उहो रहिया। अच्छा, सिहत बाबति छा चवणु चाहींदो अॼु जे सिहत? जीअं डॉक्टर साहिबु ॿुधायो त सिहत बुनियादी तौर ते जेकी बि साह वारी शयूं आहिनि उन्हनि जो हक़ आहे। ऐं उनखे मेंटेन करण जे लाइ ज़ाहिर आहे जेके प्रोटोकॉल आहिनि उन्हनि खे फॉलो करिणो थो पवे।
जीअं सिहत हेल्थ डिपार्टमेंट आहे, लाइफ स्टॉक डिपार्टमेंट आहे, त उन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में असां इंसाननि जी जेका सिहत आहे उहा घणो डिपेंड करे थी त जेकॾहिं तव्हांखे हेल्दी फूड अवेलेबल आहे, ज़ाहिर आहे उहो लाइफ स्टॉक जे हवाले सां, या जेकॾहिं एग्रीकल्चर में था वञूं त ग्रीन जेको आहे सो जेके मटीरियल आहिनि, वेजिटेबल्स आहिनि, उहे बि जेकॾहिं सिहत बख़्श आहिनि त सुठा असर पवनि था। ऐं लाइफ स्टॉक जे हवाले सां त मां इहो चवंदुसि त लाइफ स्टॉक में ॾिसो केतिरियूं ख़तरनाक बीमारियूं आहिनि, उन्हनि खे काफ़ी हद ताईं जेको आहे कवर कयो वियो आहे। जीअं FMD आहे असां वटि, रेंडर पेस्ट आहे, ऐं इहे ख़तरनाक बीमारियूं आहिनि जेके अलहमदिल्ला हिन महिल असांजो मुल्क बिलख़ुसूस पाकिस्तान जे हवाले सां, सिंध जे हवाले सां, त उहो रेंडर पेस्ट जेको आहे सो फ्री आहे। बिल्कुलु जानवर असांजा काफ़ी सिहतमंद आहिनि, असांखे ताज़ो सुठो गोश्त मिले थो। सही सही। ऐं अञा बि काफ़ी उन में थोरी ज़रूरत आहे त जेको जहिड़े तरीक़े सां उहो प्रोसेस कयो थो वञे, या जेको ओपन सेल आहे हुनजी, या ओपन जेको स्लाटर थिए थो, उहो सुठो सवण कोन्हे को, उनजे लाइ बि काफ़ी प्रोजेक्ट अंडर वे आहिनि। सही, इन हवाले सां बि हिकु थी वेंदी यकीनन जेको उहे बि जीअं तव्हां चओ त हर जानदार खे जेको आहे हेल्दी सिहतमंद हुजण इलाही ज़रूरी आहे। छो त ॾिसो अगरि जानवर बि सिहतमंद हूंदा त ऑटोमेटिकली असांजी ई सिहत जेकी आहे सही हूंदी। छो त असां उन्हनि खे यूज़ कयूं था, उहो असांजे हिते बहितरीनु क़िस्म जा असां फूड उन्हनि जा तयारु करे पंहिंजे दस्तरख़ान ते या पंहिंजे टेबल ते, या इवन की कंहिं रेस्टोरेंट ते उनखे ऑडर करे इन लेविश फूड खे असां उनखे जेका इंजॉय था कयूं, लेकिन उन्हनि जो बि हेल्दी रहण ऐं थियणु ज़रूरी आहे। अच्छा डॉक्टर साहिबु, अॼु जे ॾियारे हिकिड़ो वॾो विछोड़ो असांजो थियो, यकीनन ऐं चाहींदमि त तव्हां हुन ते करे छॾियो। बशीर ख़ान कुरैशी शख़्सियत लाइ छा चवणु चाहींदो, हुनखे यादि करण जो ॾींहुं आहे? ॾिसो, बशीर ख़ान सिंध हुयो ऐं सिंध बशीर ख़ान आहे, ऐं हिकिड़ो तमामु वॾो अज़ीम माण्हू हुयो जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी धरती जे माण्हुनि, धरती जे आज पे जे लाइ जाखुड़ींदे गुज़ारी। उहो शागिर्द सियासत हुजे, हू हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो, असां त हुनजा दोस्त बि हुआसीं, हुनजा साथी बि हुआसीं, हुनजा जूनियर्स बि हुआसीं, हुनजा पोइलग बि हुआसीं। साईं जी एमसद खां पोइ जंहिं क़ौमी तहरीक में जंहिं सभ खां वधीक रूह फूकियो, उहो वॾो हो, असां सभिनि जो वॾो हो बशीर ख़ान कुरैशी। उहो शागिर्द सियासत हुजे या जेको आहे सो मदर विंग जी सियासत हुजे, हुन जेका आज पे जी ॻाल्हि कई, जंहिं तरीक़े सां हुन तहरीक खे खणी हलियो, ऐं जंहिं तरीक़े सां हुन हिकिड़ी स्कूलनि ऐं कॉलेजनि में वधंदड़ वीझंदड़ पार्टी जेका हुई उनखे अवामी कयो, आम माण्हुनि ताईं पहुचायो, ॻोठनि ताईं पहुचायो, झर जंग ताईं पहुचायो। मूंखे यादि आहे जॾहिं ॿाड़वो जो जेको आहे सो जलसो हुयो त वॾो असांजो बशीर ख़ान माण्हुनि वटि हली वेंदो, चवंदो त आउं बशीर ख़ान आहियां, सिंध जो आशिक़ु आहियां, तव्हां वटि हली आयो आहियां, सिंध जे जियापे जे लाइ कालाबाग डैम ख़िलाफ़ी मुज़ाहिरो आहे, तव्हां सभु ॿाड़वे में गॾु थियो। उहो जेको आहे न सो मार्च जेके थिया, उहे जेके पहिरें पंधु काफ़िला हलिया, उहे जेके बि माना हिन हिकिड़ो उहो माण्हू हुयो, उहो तारीख़ साज़ माण्हू हुयो। साईं जी एमसद खां पोइ हिकु वॾो क़दावर माण्हू हुयो। साईं ताण सभिनि जो, असांजो त सभिनि जो हो ऐं सॼी सिंध हुयो, पर साईं खां पोइ जेकॾहिं को क़दावर माण्हू जीअं सिंध तहरीक में, जीअं सिंध क़ौमी महाज़ में, सिंध जी तारीख़ में हिकु अहिड़ो माना हिकिड़ो जोधो हुयो जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी क़ौमी तहरीक खे अर्पे छॾी, क़ौम जे लाइ अर्पे छॾी, ऐं हुन पाण कुझु न ठाहियो, सॼी क़ौम जे लाइ रखियसि सभु कुझु। ऐं हुनजो आख़िरी ज़िंदगी हुई उहा बि हुन धरती ऐं धरती जे माण्हुनि सां प्यार ऐं पाबो ते क़ुर्बान करे छॾी। ऐं हू अॼु बि असां में मौजूदु आहे, हुनजी तक़रीरनि में, हुनजी सभिनि शयुनि में, हुनजे अमल में, हुनजे किरदार में, हुनजे फ़िक्र में, जेको साईं जी एमसद फ़िक्र खे हुन आवाम ताईं पहुचायो, आम माण्हू ताईं पहुचायो, झरनि झंगनि ॻोठनि ऐं वाहणनि वस्तियुनि में पहुचायो, ऐं आम माण्हू ताईं वठी वियो। उहो वॾो बशीर ख़ान कुरैशी हो। बिल्कुलु असां हुन लाइ दुआ घुरायूं, अलाह खे जेको आहे उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे, उन्हनि जे जेके उन्हनि कुटुंब सभु ॾे, अलाह उन्हनि खे यकीनन अहिड़ी शख़्सियतूं कुझु हिक में पैदा थींदियूं आहिनि, कुझु जेको हमेशह लेजेंड कहलाईंदो न आहे। हर ॾियारे केतिरा साल गुज़री वेंदा आहिनि, पोइ बि उन्हनि खे असां यादि कंदा आहिनि। हुन पंहिंजे हिसे जो कमु करे छॾियो त हाणे बि असांखे पंहिंजी ज़िम्मेदारी आहे त उहे हिसे जा कमु करनि। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां ॿुधाईंदो मूंखे त इहा भला तव्हांखे थोरो सवालु आउं ज़रूरु पुछणु चाहींदमि त भला इहा डिग्री तव्हां छो वेटरनरी जी हासिलु कई, इन में तव्हांजो छो इंट्रस्ट हुयो? असल में असां वटि ऑप्शन पहिरियों त इहे ई शायदि ॿ ई हूंदा त या त इंजीनियर हुजे या त कोई डॉक्टर हुजे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं आहे। ऐं असल में छा आहे त वेटनरी जे हवाले सां असां वटि माण्हू जेके पढ़नि था, हुते हिकिड़ो डिबेट थियो हिकिड़ो
उनजो उनवान इहो त एजुकेशन फॉर नॉलेज और जॉब, असां वटि हिकिड़ो कॉम्पिटिशन थियो। पोइ उन में कुझु अहिड़ा माण्हू हुआ जिन चयो त बाबा एजुकेशन जस्ट फॉर जॉब, ठीकु आहे न, नॉट फॉर नॉलेज। असां जॾहिं इन पासे वियासीं त जेकी उन वक़्तु सूरत हाल हुई उनखे मदे नज़र रखी करे इहो सोचियोसीं त बहितर आहे त असां हिन पासे वञूं। हालांकि मुंहिंजी चांडका में एडमिशन बि थी, पर छा त आउं हिकु उस्ताद जो पुटु ऐं माशाल्लाह उस्तादनि जा ॿार बि घणा, सो पुॼी कोन सघियासीं। पोइ वरी हिन पासे छो त मुंहिंजी वरी सेटिंग हूंदी हैदराबाद में न, ऐं ई पेपर में कमु बि कंदो हुउसि इबरत में। हा, त मुंहिंजो घणो वरी हैदराबाद सां बि हो, त मूं न चाहियो त मां होॾां जेको आहे शिफ्ट थियां। हालांकि पेरेंट्स जो ॾाढो ज़ोर हुयो, पर पोइ थियो ईअं त जॾहिं हेॾे वेटनरी में वियासीं, हालांकि तनक़ीद बि इलाही पई थी त बाबा ही ढोरनि जा डॉक्टर, जानवरनि जा डॉक्टर, अजीब हिकिड़ो माण्हू सम्झनि कोन पिया ॻाल्हि खे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो पूरी दुनिया में जिन जी ख़ासि करे वेटनरी में एडमिशन थिए थी, उहे हिनखे बाक़ाइदा सेलिब्रेट कनि था ऐं वॾा हुनखे वॾी लेवल ते प्रोग्राम हुननि जा थियनि था। असां वटि छो त इलिटरेसी घणी आहे, माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे। हिन महिल तव्हां ॾिसो अलहमदिल्ला असांजा वेटनेरियन जेके आहिनि उहे तव्हांखे बेरोज़गार न मिलंदा। जेकॾहिं गवर्नमेंट जी जॉब न आहे त हू मुख़्तलिफ़ कंपनियुनि में या पंहिंजी जेकॾहिं हुनजी सेटअप आहे, क्लिनिक्स आहिनि, त उहे काफ़ी सुठो अर्न कनि था। असांजो वेटनेरियन पर डे तक़रीबन 10 खां 15,000 20,000 रुपया कमाए थो। सही। ऐं ॾिसो त अगरि वेटनरी न हुजे त पोइ ही जानवर जेके आहिनि उहे काॾे वञनि, उन्हनि खे अगरि बीमारी तकलीफ़ सूर थिए थो, अगरि को बि पेट आहे या को बि कंहिंजो को माल आहे जेकर, त अगरि उहे बीमार थियनि त उहे काॾे, उन्हनि खे कीअं ट्रीट करे आहे। यकीन उन लाइ बि अलाह साईं जेको आहे हीअ अहिड़ो अकुल शऊर क़ौम जेको आहे इंसान खे ॾिनो त बाबा ही बि हिकिड़ी क़िस्म जी डिग्री आहे। हिननि जानवरनि लाइ बि तव्हांखे जेको आऊं फर्ज़ थो कयां त हिननि जो बि ख़्यालु कयो, हिननि जी बि केयर कयो। वाक़ई जेके आहिनि हाणे घणो रुझान थी वियो आहे पेट जो, वेटनरी डॉक्टर्स जो। ऐं पाण जॾहिं काफ़ी हंधि ताईं विज़िट कंदी आहियां त जेके बि पेट्स क्लिनिक्स हूंदा आहिनि बिल्कुलु हुन में रश ऐं हुजूम हूंदी आहे। हू त पंहिंजे पेट्स जो हमेशह अगरि कोई पेट पंहिंजो पाले थो त हुन में कंहिंजो हूंदो साह हूंदो आहे, पंहिंजे ॿारनि वांगुरु उन खे ट्रीट कंदो आहे बिल्कुलु। लेकिन को बि हुनखे सूर या तकलीफ़ थिए त अनबैलेंस लॻंदो आहे सभु कुझु। त इहे ई डॉक्टर्स ई हूंदा आहिनि जेको असांजे पेट खे जेको आहे सिहतयाब कंदा आहिनि, उन्हनि खे जेको तकलीफ़ को जेको आहे कंदा आहिनि। अच्छा, पर हाणे ॾिसो त का पहिरें वक़्त में त एडमिशन्स कोन हूंदियूं हुयूं, हींअर तव्हां केतिरो ॾिसो था त रुझान आहे एडमिशन्स जो हुननि में? हिन महिल छो त ही आहे एक्चुअली प्रोफेशनल डिग्री आहे न, त रश लॻी पई आहे। असां कॾहिं न ॿुधो त सेल्फ फाइनेंस ते टंडोजाम दरई यूनिवर्सिटी या तव्हांजी जेका नई यूनिवर्सिटी खुली आहे सकरन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे हवाले सां, त उते सेल्फ फाइनेंस ते तक़रीबन, ऐं कल्ह बि यूनिवर्सिटी में हुउसि त उते ख़बर पई त तक़रीबन 70 जेको आहे सो यानी तव्हांजा नौजवान जेके आहे उहे सेल्फ फाइनेंस ते आया आहिनि। ऐं सेल्फ फाइनेंस ते त ॿुधो थी त इसरा यूनिवर्सिटी में माण्हू वञनि था, मेराण में वञनि था, ठीकु आहे, या तव्हांजी लैम्स में वञनि था। हेॾो जो त कंसेप्ट ई कोन। हाणे माण्हुनि हेॾा डुक कई आहे, छो त माण्हू ॾिसनि पिया त ॾियो ॾियो फूड सिक्योरिटी जा इशूज़ तव्हांजे साम्हूं आहिनि सॼी दुनिया में। खीर असांखे खपे थो, बेदा खपनि था, गोश्त खपे थो, ऐं वॾा वॾा प्रोजेक्ट अची विया आहिनि। अॻे त कंसेप्ट ई कोन हो त असां वटि जेको कंट्रोल शेड हुजनि, कन्वेंशनल जेको असांजे अबनि ॾाॾनि खां वठी माण्हू जेके जानवर पालींदा, पोइ थोरो घणो हुन में हुनजो गुज़र सफ़र थींदो। हाणे त कंट्रोल शेड ऐं तव्हांखे कंहिंजा कंहिंजा नाला खणा, हिकु अधु नालो त ज़रूरी सम्झां थो, सभागो ख़ान जतोई, उनजो हिकिड़ो फार्म आहे जंहिंमें तक़रीबन पर डे जे हिसाब सां 80,000 अंडो निकिरे थो। 80,000 बेदा हिकिड़े ॾींहं में निकिरनि था। इहा अर्निंग आहे, सुठी अर्निंग आहे। सही सही, बिल्कुलु वधीक यकीनन इहे जेके बि असांजा बायो प्रोडक्ट्स आहिनि या असांजे हवाले सां इन्हनि खे कवर अप करण लाइ हिकिड़ी वेटनरी डॉक्टर जी सलाह जी ज़रूरत हूंदी आहे। पर आउं हिकिड़ी कॉल रिसीव कयां, पोइ कंटिन्यू कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां खपे जो तारीफ़ कराईंदा? सर, मां दादी मां ॻाल्हायां थो, काशिद खुशबू। अव्हांखे भलीकार प्रोग्राम सबब बहिराण में जी छा चवणु चाहींदव, कीअं पियो लॻे प्रोग्राम? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु सही। जेको डॉक्टर तव्हां वटि आयो आहे डॉक्टर शाहनवाज़ दल साहब, जी 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 मौजूद आहिनि, ॿुधनि पिया तव्हांखे। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ग्रेट डॉक्टर आहे दिमाग़ जो। असांखे पूरी हिन मां रिसर्च मिली आहे, असांखे पूरी हिन मां रिकवरी मिली आहे अमराज जे लाइ। असांजा बिल्कुलु थोरा आहियूं, असां जेका गुंजाइश उहा फुल कई अथसि।
अल्लाह हिनखे अॻिते कामयाब कंदो डॉक्टर साहब खे। आमीन भाउ, आमीन भाउ, महिरबानी तव्हांजी, आमीन आमीन। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, महिरबानी, अल्लाह ख़ुशि थो तव्हां वॾी महिरबानी, असांखे गुल तव्हांजे मथां रिसाल मिलियो आहे, अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखंदो, इलाही आमीन, अॻिते अल्लाह कंदो कामयाब रहंदो तव्हां डॉक्टर साहब। इलाही आमीन। थैंक यू वरी वॾी, थैंक यू सो मच। ऐं ॾिसो त डॉक्टर साहब जा जेके पेशेंट्स बि जेके आहिनि उन्हनि खे कॉल कयो आहे, उन्हनि सां वधीक मज़ीद अञा कचहरी थींदी, लेकिन हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। अॼु जेको ॾियारो आहे वर्ल्ड हेल्थ डे जेको सेलिब्रेट करण जो, या उन जा पॉइंट्स या मोटिव जेके हिक ॿिए सां शेयर करण जो, जेके बि वॾा डॉक्टर्स आहिनि थी वञनि, चाहे उहे कंसल्टेड वेटनरी डॉक्टर्स हुजनि या इवन के असांजे जेके आहिनि MBBS डॉक्टर्स या कंहिं बि रिलेटेड क़िस्म जा डॉक्टर्स, इवन के बहितर जेके हूंदा आहिनि ख़ासि तौर ते जेके हवाले सां उहे सभु शयूं माना जेके बि सिहतमंद मुआशरे में सभु शयूं अचनि थियूं, जेके बि जेको सभु सिहतमंद मुआशरो हूंदो आहे उतो जो माण्हू जानवर इन्वॉल्वमेंट सभु शयूं उन में इन्वॉल्व थींदी आहे। तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदव त हर इंसान वटि पूरी लग्ज़री, कंहिं न कंहिं इंसान वटि पूरी लग्ज़री लाइफ हूंदी आहे, ऑटोमेटिक ते जेको आहे सिस्टमेटिक सभु शयूं उन वटि हूंदियूं आहिनि, लेकिन किथे न किथे हू पंहिंजी ज़िंदगी खां या पाण खां परेशान या उदास या मायूस हूंदो आहे, छो हुनजे पुठियां को हुनजी को बीमारी या को हुनजो सबबु, या हू हेल्थ जी हुजे या हुनजी को ॿी फिज़िकली का बीमारी हुजे। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कंदो, पोइ कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारो कराईंदा? मुराद जी कल्याण मिलाए थो कराची मां। अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बेराड़ में ऐं कराची जे कहिड़े इलाइक़े खां? सदर। तव्हांखे जी जी छा चवणु चाहींदव अॼु जे असांजे प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम तव्हांजो तमामु असांखे पसंदि आहे, सुबुह में हाणे डेली असां ॾिसंदा आहियूं। महिरबानी भाउ, महिरबानी। डॉक्टर साहब खां पुछंदासीं त कोरोना जी बीमारियुनि वबा में जेके थी पई आहे त पोइ माण्हू त एहतियात करण लाइ तयारु ई न आहिनि, इन ते कीअं राब्तो आणे सघिजे थो, कहिड़े हिसाब? अच्छा, तव्हां पाण पर्सनली केतिरियूं एहतियात करो था पंहिंजे घर वारनि खां, या तव्हां पाण या पंहिंजे पाड़े में या पाण पर्सनली इन ॻाल्हि ते केतिरो अमल पिया कयो? जी, असीं ते मुलाज़िम आहियूं, असां वटि तमामु जेका सख़्ती आहे, पूरो असीं ते जेको SOP फॉलो कयूं था। अच्छा, सही सर, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त, वॾी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। ताकी उहा ई ॻाल्हि अचे थी, कोरोना बि असांजी यकीनन एतिरी वॾी जेकी वबा आहे पूरी दुनिया में पकड़जी वई आहे, उहा बि असांजी हेल्थ सां ई रिलेटेड आहे। सभु पहिरियों स्टेप ई असांखे उते ई नज़र अचे थो त असां पंहिंजी हेल्थ सां केतिरा सिंसियर आहियूं, ॿियनि जी हेल्थ सां केतिरो सिंसियर आहियूं, या फैमिली जी हेल्थ सां। मतिलबु असां कोरोना जे हवाले सां, कोविड जे हवाले सां SOPs खे फॉलो कंदासीं त इहे सभु शयूं जेके आहिनि असांखे कंसर्ट थी करे वापसि वेंदियूं आहिनि। जी डॉक्टर साहब, मां चाहींदा ॾाढो बहितरीनु सवाल हिन माण्हू कयो आहे, दोस्त असांजो जेको कराची मां, ऐं हुन पाण इहा शइ निशानदेही कई त जेको आहे सो हू त कंहिं जॻह ते जॉब करे थो, उते सख़्तु SOPs आहिनि। ॾिसो, जॾहिं बि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन, यूनाइटेड नेशन या दुनिया जूं जेके बि सिहत सां वाबस्ता बॉडीज़ आहिनि या स्टेचुरीज़ आहिनि या जेके एजेंसीज़ आहिनि या जेके इदारा आहिनि, उहे या हुकूमत वक़्तु जॾहिं बि का एडवाइज़री ॾींदी आहे त लाज़मी आहे उहा साइंटिफिक तहक़ीक़ ऐं अभ्यासनि ते मुश्तमिल हूंदी आहे। जॾहिं उहा साइंटिफिक हूंदी आहे त पोइ उन में इंसानियत जो लाभ हूंदो आहे, फ़ाइदो हूंदो आहे। त असां समूरनि माण्हुनि खे जेको आहे सो समाजी विथी, जंहिंखे असां सोशल डिस्टेंसिंग चऊं था, उहा क़ाइमु रखणु खपे, मास्क पाइणु खपे, उन खां पोइ एहतियात करणु खपे। उन खां पोइ जेकॾहिं जेतिरो तव्हां पंहिंजो पाण खे बचाईंदो, छो त ॾिसो, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो फ़र्दु चवे थो त आउं ॿाहिरि निकिरां थो कमाइण जे लाइ, कमु करण जे लाइ, ऐं उन खां पोइ जॾहिं घर मोटे थो त हुनजा जेके 8, 9, 7, 6, 2, 3, 4 भाती हूंदा आहिनि, उहे सभु रिस्क ते अची वेंदा आहिनि। हिकिड़ो त रिस्क जी तलाश में ॿाहिरि वञे थो, कमाए थो, उन्हनि जे जेका आहे सो पेट जे लाइ, उन्हनि जी सिहत जे लाइ, उन्हनि जी ज़िंदगी जे लाइ, उनजी हयाती गुज़ारण जे जेके टूल्स आहिनि उन्हनि खे मुहैया करणु ॾियण जे लाइ हू ॿाहिरि निकिरे थो हिकिड़ी रेड ज़ोन में। रेड ज़ोन माना हीअं ॾिसो, हीउ जेको वायरस जेको नओं हींअर म्यूटेट थी आयो आहे, इहो पहिरीं खां ख़तरनाक ऐं साइलेंट क़िस्म जो आहे। इन में खंघि बि नथी थिए ऐं ज़ुकाम बि नथो थिए, माण्हू खे मोशन थियनि था, टेम्परेचर थिए थो, माण्हू खे ॿिया मामला थियनि था, ऐं उन में माण्हू जी जेका आहिनि सो ॿिया प्रॉब्लम था थी वञनि। पर जेका चवण जी ॻाल्हि आहे त असां जेकॾहिं एहतियात कंदासूं, असां जेकॾहिं सही तरीक़े सां
हुकूमत वक़्त जे तरफ़ां ॾिनल SOPs ते अमल कंदासूं ऐं सिहत जे सिस्टम या डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन्स या जेके गवर्नमेंट आहिनि। ॾिसो जॾहिं हिते कोरोना आयो पाकिस्तान में त सभ खां पहिरीं सिंध गवर्नमेंट तमामु बहितरीनु कमु कयो हो। वज़ीर आला सिंध, मिनिस्टर हेल्थ अदी अज़रा ऐं उन सां गॾु सेक्रेटरी हेल्थ ऐं उनखां पोइ जेके बि चीफ सेक्रेटरी असांजो मुमताज़ शाह साहब, उन्हनि सभिनी ने पोइ DG हेल्थ जेके हुआ या जेके बि माण्हू हुआ जेके हेल्थ सां वाबस्ता उन्हनि तमामु घणो हिकिड़ो बहितरीनु उम्दा कमु कयो। ऐं उनखां पोइ मिनिस्टर्स जेका बि टीम हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, जेका मौजूदा हुकूमत आहे इन जी जेका बि टीम हुई, उन्हनि इंतिहाई बहितरीनु कमु कयो ऐं लॉकडाउन कराइनि, सभु मामला कनि। पोइ उनखे त वरी जेको आहे न सो कंस्पायरेसी थ्योरी सां अप्लाई करे उनखे वफ़ाक़ पंहिंजे तरफ़ां जेको आहे न सो तंग करे ऐं उस सिस्टम खे थोरो डामाडोल करे छॾियो। पर उन जे बावजूदि जेका ख़तरनाक लहर हुई पहिरीं जंहिंमें ख़ौफ़ सभ खां वधीक हुयो, हिरास सभ खां वधीक हुयो, मौत जो रेशो वधीक हुयो, छाकाणि त सहूलियतूं कोन हुयूं, वेंटिलेटर कोन हुआ, अञा माण्हुनि खे उनजी एतिरी जेका अवेयरनेस न हुई। जॾहिं अवेयरनेस न हुई त उन महिल माण्हुनि खे हैंडल कीअं कजे। ऐं इवन डॉक्टरनि खे ख़ौफ़ हुयो, पैरामेडिक्स खे ख़ौफ़ हुयो। उन्हनि हाणे त वैक्सीन्स अची वियूं, वैक्सीन हुकूमत मुहैया पई करे, वैक्सीन प्राइवेट सेटअप में बि अची वियूं आहिनि। हाणे जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे लाइननि में बीहण खां ऐं टाइम वठण खां बहितर हू पाण वञी जेको आहे न सो प्राइवेट सेंटर्स तां वैक्सीन कराइनि था। त चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ हिकिड़ी वबा आहे जेका जंहिंखे जेकॾहिं एहतियात कबो त बची सघिजे थो, पर जेकॾहिं एहतियात न कबो, हिकिड़ो माण्हू एहतियात न कंदो त सभु माण्हू मुब्तला थींदा। सही सही बिल्कुलु। पर ॾिसो डॉक्टर साहिबु जेको अॼु जो ही वर्ल्ड हेल्थ ॾियारो, ही त वबा कोरोना अचानक सां अची वई आहे, इन ॾियारे खे काफ़ी अरसे खां जीअं तव्हां ॿुधायो त सेलिब्रेट कयो पियो वञे। बल्कि हेल्दी इंसान या हेल्दी इन्वायरमेंट, इहो जेको सभु फंडामेंटल राइट्स आहिनि, इन जो पहिरियों स्टेप ॾिसो अगरि आउं चाहींदमि त वधीक क्लियर बि जेको आहे कयो पियो त माना इन्वायरमेंट में साफ़ु सुथिरो पंहिंजे घर को तव्हां यकीन ॾिसंदव त पंहिंजे रूम खे जेॾी महिल असां साफ़ु कंदा आहियूं त ओॾी महिल असांजो मेंटली उन शइ खे एक्सेप्ट कंदा त वाक़ई हिकिड़ी साफ़ु सुथरी जॻह ते मुंहिंजो बेड साफ़ु आहे, मुंहिंजो टेबल साफ़ु आहे, मुंहिंजे स्टडी टेबल्स ऐं मुंहिंजे किताब जेके आहिनि उहे साफ़ु आहिनि। माना इतो ई पहिरियों हिकिड़ो स्टेप स्टार्ट थो थिए सफ़ाई खां। ऐं तव्हांखे हिकिड़ी शइ इम्पोर्टेंट थो ॿुधायां, कंहिं ॾाहे माण्हू चयो आहे त तव्हां ख़ुराक जेका खाओ था न उनखे दवा जे तौर ते खाओ। जेकॾहिं तव्हां ख़ुराक खे दवा जे तौर ते न खाईंदो त आख़िरी ॾींहंनि में तव्हांखे दवाऊं ई खाइणियूं पवंदियूं। अॼुकल्ह असां वटि जेका जंक फूड अची वई आहे, अॼुकल्ह असां वटि हरी वरी ऐं करी अची वई आहे, इन असांजे सिस्टम खे सॼे खे तबाह करे छॾियो आहे। हाणे उन सां छा थो थिए, हाणे असां सभु कंहिं न कंहिं दवाउनि ते लॻी विया आहियूं। कंहिंखे शुगर आहे, कंहिंखे ब्लड प्रेशर आहे, कंहिंखे अस्थमा आहे, कंहिंखे गैस्ट्रिक प्रॉब्लम आहे, कंहिंखे H. पाइलोरी आहे। ॾिसो जॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर ख़तमु थी हुई, दुनिया सॼी तबाही जे तरफ़ हली वई हुई, माण्हू जेको आहे न सो तक़रीबन जेको आहे न सो हिकिड़ी कसम परसी जी दुनिया गुज़ारे रहिया त इहो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन ऐं यूनाइटेड नेशन जो बुनियादु पियो 1950 खां पोइ हलियो। अॼु बि तव्हांखे ॿुधायां थो त 2017 जी हिकिड़ी मूं सर्वे पढ़ी पे, जंहिंमें पूरी दुनिया में 4 लख औरतूं वेम जे दौरान मरी थी वञनि। उनखां पोइ जेको आहे सो अली केतिरा लखें ॿार पंहिंजी ज़िंदगी जूं 5 साल घणो बि नथा मल्हाए सघनि। इहो जेको मोर्टेलिटी रेट आहे, इहो असांजे पंहिंजे कंहिं न कंहिं करतूत जे करे, माना माहौल सां चुरांद करियूं था, ख़ुराक सां चुरांद करियूं था, मिलावटूं करियूं था, मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे पैसो वधीक कमायूं था। उनखां पोइ औरतूं जेके आहिनि सो जंक फूड खाइनि थियूं, मर्द जंक फूड खाइनि था। ॾिसो असां वटि सिस्टम कहिड़ो आहे, बेगार कैंपुनि में पिज़्ज़ा खारायो वेंदो ऐं असां उनखे फ़ख़्रु महसूसु कयूं था त पिज़्ज़ा ते वञी पिज़्ज़ा पार्टी था करियूं। पूरी दुनिया में बेगार कैंपूं हूंदियूं कंहिं ज़माननि में, उन में डो हूंदो, उन मथां भाॼी रखी ॾींदा हुआ। हाणे उनखे जेको आहे सो पिज़्ज़ा जो नालो ॾेई ऐं उनखे जेको आहे सो माण्हू खाराइनि पिया ऐं उनखे माण्हू पंहिंजो फ़ख़्र जी अलामत सम्झनि था त असां पिज़्ज़ा हट ते विया आहियूं। सही डॉक्टर ॾे वेंदमि, डॉक्टर सां त बसि इहो ई साॻियो सुवालु जेको आहे इन्वायरमेंट जी सफ़ाई जे हवाले सां चयो त माना पहिरियों हेल्दी इन्वायरमेंट खपे थो, या वर्ल्ड हेल्थ डे जो जेको आहे पहिरियों हेल्थ थियण लाइ पंहिंखे हेल्दी थियण लाइ त पहिरियों सफ़ाई जो जेको आहे असांजो ॾिठो आहे। तव्हां छा चवणु चाहींदो? ॾिसो था त इर्द गिर्द जेके आहिनि केतिरो गंद किचिरो, इवन के असां पंहिंजो घर खे बि साफ़ु करण जा हिकिड़ा मख़सूस जेके ॾिहाड़ा असां फिक्स करे छॾिया आहिनि। हाणे त पहिरियों त रोज़ु सुबुह सां उथी ॿुहारी थींदियूं, सफ़ाई थींदी, पूजा लॻंदा, पर हाणे जेके वीकेंड्स जे हवाले सां जेके ईअं सफ़ाई सुथराई जो डेज़ अक्सर जेकी वॾी वॾी फैमिलीज़ आहिनि उन में ॾिठो पियो वञे। छा चवणु चाहींदो?
वॾी ॻाल्हि इहा आहे त सफ़ाई जे हवाले सां पहिरीं त जेको तव्हांजो एनवायरमेंट आहे, कैपेसिटी आहे, त हिकिड़े कमरे में केतिरा माण्हू रही सघनि था, सही तव्हांजो घरु कुशादो आहे, सोढ़ो आहे, हवा जो गुज़र कीअं आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ मौसमी जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे बि एडॉप्ट करिणो पवे थो, एहतियात करिणो थो पवे। जेकॾहिं माण्हू इन्हनि शयुनि ते फोकस न कंदो त ज़ाहिर आहे उहो उन मौसम जी जेका नवाण आहे, तब्दीली जेका आहे उन में पोइ शिकार थियो वञे। त मुंहिंजे ख़्याल में बहितर ईअं आहे त घरनि में असां माण्हुनि जी हिकिड़ी तबियत आहे त मूंखे त ॾाढो अजीब लॻंदो आहे। अॼु बि तव्हां ॾिसो आमरावा जी जेके असांजा घर आहिनि, कमरा आहिनि, बेडरूम में किचन जो सामान पियो आहे, ठीकु आहे, ऐं बेडरूम में फ्रिज पियो आहे। बाबा बेडरूम में तव्हां फ्रिज छो रखियो आहे? फ्रिज जेको हले थो उनजी जेका गरमाइश जेका निकिरे थी उनजो तव्हां ते असरु कोन्हे को। इहा मिसाल आहे। इहे माण्हू ॾिसो, डॉक्टर साहिबु वेठो आहे, दल साहिबु, उनखे बि चङी तरह बख़ूबी इहे वाक़ुफ़ु आहिनि, अलाए केतिरा केस ईंदा हूंदा। माण्हू एॾा त अजीब आहिनि, मच्छरनि खे भॼाइण जे लाइ जेको कॉइल जेको आहे उहो मारे वरी उन सां पाण बि गॾु सुम्हियो रहनि। इन्हनि जा बि उनजी सिहत ते असर था पवनि। मूं किथे पढ़ियो त असांखे घटि में घटि ऑक्सीजन जेका आहे पर डे जे हिसाब सां, डॉक्टर साहिबु वेठा आहिनि, डॉक्टर साहिब खे चङी तरह ख़बर हूंदी त 500 लीटर इहा घटि कोन्हे का। पोइ तव्हां भली कहिड़ी बि हालति में हुजो, सुतल हुजो, सुजाॻ हुजो, डुड़ंदा हुजो, पर तव्हांजी इहा रिक्वायरमेंट आहे, घुर्ज आहे तव्हांजी बॉडी जी, छो त तव्हांजी बॉडी ट्रिलियन सेलनि जी ठहियलु आहे ऐं हर सेल खे ऑक्सीजन खपे थो। हाणे एतिरी ऑक्सीजन किथां अचे, उहो बि जेकॾहिं इन केस तव्हांजे ऑर्बिट में, तव्हांजे माहौल में गैसूं त इलाही आहिनि, नाइट्रोजन आहे, कार्बन डाइऑक्साइड आहे, कैलोरीन आहे, ऑक्सीजन आहे, ईअं डिटेल में वेंदासीं त इलाही गैसूं आहिनि। पर जेकॾहिं 19% तव्हांजे ऑर्बिट में गैस ऑक्सीजन मौजूदु आहे त पोइ तव्हांखे 500 लीटर मिलंदी। पर इन केस जेकॾहिं तव्हांजे घर जा कमरे जा शीशा बंदि आहिनि पोइ त तव्हां सोचो ई न। ऐं वरी उन कमरे में केतिरनि माण्हुनि खे सुम्हणु खपे। असां वटि सूरत हाल इहा आहे त हिकिड़े कमरे में लॻभॻि 8-10 माण्हू सुता पिया, ख़ासि उते गर्मियुनि जे हवाले सां जॾहिं लोड शेडिंग थिए थी। इवन एसी बि जेकॾहिं तव्हांजो हले थो न, एसी हलाइण खां पोइ ज़ाहिर आहे असां कोशिशि कंदा आहियूं त जेको आहे सो ॿाहिरी शइ अंदरि न अचे ऐं जेका अंदरि आहे एसी जी कूलिंग आहे उहो उते ई रहे त असीं थधा रहूं। हालांकि इहो बि वॾो ग़लति अमल आहे। मूं हिकिड़े फेसबुक ते कंहिं दोस्त मोकिलियो त हुन चयो त जेको एसी जी तव्हांखे ख़बर पवे न त एसी आहे छा, हिन मां जेका शइ निकिरे थी, जेका तव्हांखे फील थिए थी, तव्हां ॾाढो ईज़ी फील था कयो, त चई तव्हां फौरी तौर ते एसियूं लाहे तव्हां स्क्रेप वारनि खे ॾेई छॾियो, कॿाड़ी वारनि खे ॾेई छॾियो। एॾी ख़तरनाक एसी आहे, उनजा कहिड़ा कहिड़ा ख़राब असर आहिनि। सिहत जे हवाले सां माण्हू खे पाण खे केयर करणु खपे। ऐं ॿियो असां वटि जेका ख़ासि शइ, आउं त ॾाढो इन मामले में सख़्तु आहियां, त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॿाहिरों अचे थो, घर में दाख़िल थिए थो, त ॿाहिरि तव्हांजो जेको वॉक कयो था त तव्हांजे जेको शूज़ आहिनि, जेके चपल तव्हांखे पातल आहे, उनमें छा थो लॻे, कहिड़ियूं शयूं तव्हां ट्रांसफर कयो था ॿाहिरि खां अंदरि या अंदरि खां ॿाहिरि। असां वटि त हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे एनिमल्स जे हवाले सां त भई ट्रांस बाउंड्री डिज़ीज़ खे कंट्रोल कयो। इहे ख़तरनाक आहिनि, इन जे करे तव्हांजा जानवर सिहतमंद न रहंदा। पर मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त इंसानु जेको एॾो तेज़ आहे हर मामले में, उहो एॾियूं वॾियूं ग़लतियूं कीअं थो करे त उहे साॻी शइ खणी वरी उहो बि अंदरि बेडरूम ताईं, बेडरूम में कारपेट लॻाए पिया आहिनि वग़ैरह वग़ैरह। पोइ कॾहिं का शइ मॉइस्ट लॻी पई आहे। ॾिसो ख़ुदा न ख़ासि असांजा रोड रस्ता एतिरा साफ़ सुथरा कोन्हनि के जो असीं चऊं त भई हाणे ठीकु आहे, कुझु बि कोन्हे को। फिनाइल जो इस्तेमालु कोन थो थिए, हॉस्पिटल्स में थींदो हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे, कुझु सरकारी अस्पतालुनि में थिए थो उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर घरनि में त इहो कॉन्सेप्ट ई कोन्हे को। के अहिड़ा वॾा सुठा जेके फैमिलियूं आहिनि उहे शायदि इस्तेमालु कंदियूं हुजनि, न त असां वटि आमरावा जी तौर ते ॿाराड़ी में तव्हां ॾिसो त कहिड़ो सिस्टम आहे, जानवर इंसान गॾु रहनि पिया, जानवरनि जूं बीमारियूं इंसाननि में, इंसाननि जूं जानवरनि में। सो इन हवाले सां मां इहो चवंदुसि त एहतियात करणु खपे, जे न त पोइ बीमारी त बीमारी आहे। ऐं असां वटि त हिकिड़ो क्लास आहे
जेको शाहूकार क्लास चवनि था उहो आहे असांजो MBBS डॉक्टर, छो त उन जा पेशेंट खुटण वारा आहिनि ई कोन। मुल्ह ॾेई हिकिड़ो माण्हू मिर्गी वठंदो त ज़ाहिर आहे डॉक्टर जे हवाले ते थींदो। इन ते तव्हां छा चवणु चाहींदा डॉक्टर शाह? डॉक्टर साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। आई डू एग्री, आई डू एग्री। रीज़न छा आहे त ॾिसो न, बेसिकली अक़ल ऐं फ़हम ते कंहिंजो कब्ज़ो न आहे, ऐं सोच ऐं वीचार ते ऐं सम्झ ते ऐं अदराक ते जेको आहे न सो कंहिंजी मिल्कियत न हूंदो आहे, हर कंहिंजी हूंदी आहे। ॾाह वारी ॻाल्हि ऐं मुदबराना ॻाल्हि केरु बि करे सघे थो। ऐं बेसिकली असां सभु डॉक्टर्स आहियूं, डॉक्टर साहब असांजो दोस्त बि आहे, भाउ बि आहे ऐं फैमिली सां वाबस्ता बि आहे। पर ॾिसो, वेटेरियन न हूंदा त बि गाॾो कोन हलंदो, जेकॾहिं MBBS न हूंदा तॾहिं बि गाॾो न हलंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको दुनिया जो कमु आहे, हीउ जेको चरखो आहे, इन खे हलाइण लाइ मुख़्तलिफ़ माण्हू खपनि था। अटे जी चकी वारो बि असांजे लाइ लाज़मी आहे, दर्जी बि लाज़मी आहे, धोबी बि लाज़मी आहे। इहो मक़सदु असां चवंदा आहियूं त ज़िंदगी जीअण जा जेके जतन हूंदा आहिनि, उन जे लाइ असांखे मुख़्तलिफ़ हिकिड़ो विश सर्कल हूंदो आहे न, उन में असांखे समूरनि माण्हुनि जे मथां भाड़णो पवंदो आहे, हिक ॿिए जे मथां इन्हिसार करणो पवंदो आहे, हिक ॿिए जे मथां जेको आहे न सो भरोसो करणो पवंदो आहे। डॉक्टर साहिबु एॾी मूंखे अॼु ख़बर पई आहे त जीअं जेको आहे सो जानवरनि में बि जेके जेके थींदियूं आहिनि लिंक बीमारियूं, अॼु मूंखे ॾाढी वॾी बेहतरीन नॉलेज डॉक्टर साहिबु ॾिनी आहे। आम शुक्रगुज़ार बि आहियांसि त माण्हुनि खे मूंखे अॼु यादि आयो त पुराणे ज़माने में असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त जॾहिं ॿाहिरां केरु माण्हू ईंदो हो त अॻे असां वटि कुशादा अंगण हूंदा हुआ, ऐं उनखां पोइ जेको आहे न सो दालान हूंदा हुआ, पोइ असांजा कमरा हूंदा हुआ, त उहे ॿाहिरि जुतियूं लाहींदा हुआ, पोइ उतां खां वरी या त पेरनि उघाड़ा अंदरि हलंदा हुआ, या जेको आहे सो को चप्पल वग़ैरह हूंदी। अॻे असां वटि कारपेट कोन हूंदा हुआ, मैट हूंदा हुआ, जेके प्लास्टिक वारा मैट आहिनि न। असांजे घरनि में हाणे त टाइल्स अची वियूं, दुनिया जा लग्ज़रीज़ अची वियूं, ऐं जेका अॼु AC जी नॉलेज ॾिनी आहे हिनखे, ऐं ॾाढो मूंखे मज़ो आयो हिन ॻाल्हि जो त असां सॼो ॾींहुं एसियुनि में पिया हूंदा आहियूं, कपाह वांगुरु थी वेंदा आहियूं, पोइ चुरी कोन सघंदा आहियूं, हॾनि में सूरु, मथे में सूरु, ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ शयूं, हिकिड़ी सैनिटरी लाइफ थी वेंदी आहे। ऐं उहो हिकिड़ो हीउ ॾिसो, अॼु जेको आलमी ॾींहुं आहे उहो बि सिहत जे हवाले सां आहे, त ख़ूबसूरत तरीन ऐं उनखां पोइ जेको आहे न सो सिहतमंद तरीन, ख़ूबसूरत तर ऐं सिहतमंद तर दुनिया जेका आहे न सो माण्हुनि जे लाइ ठाहिजे, इंसाननि जे लाइ ठाहिजे। तव्हां चओ था न ख़ूबसूरत तरीन या ब्यूटीफुल तरीन हिकिड़ो अल्फाज़ माना उहो ई जीअं असांजी मूं पहिरियों सुवाल कयो त माना साफ़ सुथराई सां ईंदो। अक्सर जेका तव्हां हाणे पाण जेके नफ़्सियात जा बहितरीन जेके हिकिड़ा माहिर आहियो, त तव्हांखे बि ॾिसो त हिकिड़ो ख़ूबसूरत इन्वायरमेंट ई काफ़ी जेके मेंटल जेके या इलनेस जेका पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि ते वॾो असरु कंदा आहिनि। त इन ॻाल्हि खे आउं कंटिन्यू कंदमि, लेकिन कहिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन, हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, कि तव्हां असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। ऐं नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 0222102825 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं ॻाल्हि मूं पहिरियों बि कई त हेल्थ जो हिकिड़ो चार्ट ठाहियूं, उन में लिखी छॾियूं हेल्थ हुनजे इर्द गिर्द जेके आहिनि काफ़ी सारियूं खे कंसल्ट अचनि थियूं, त असांजो इन्वायरमेंट अचे थो, हेल्दी एक्टिविटीज़ अचनि थियूं, असांजो फूड जो जेको लाइफ स्टाइल अचे थो, इवन की असांजे उन हवाले सां असांखे जेको आहे निंड जो जेको मेन जेको कमु हूंदो आहे, असांजी जेके सिहत खे जेको आहे सुठी सिहत करण लाइ जेको सुम्हण जो या उथण जो जेकी असांजी टाइमिंग हूंदी आहे, ऐं सां गॾोगॾु असांजी जेकी शेड्यूल जी एक्टिविटीज़ हूंदी आहे या शेड्यूल जी पंक्चुअलिटी हूंदी आहे, उहा बि सॼी असांजी इन सिहत में अची वेंदी आहे। माना हिकिड़े सिहत जेको अल्फाज़ सां मिलियल कंसर्ट जेके आहिनि, काफ़ी सारियूं अहिड़ी हेल्दी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि जेको असांखे सिहतयाब कंदियूं आहिनि। जीअं मूं पहिरियों बि चयो त काफ़ी सारनि इंसाननि, अमीर माण्हुनि खे बि जेको आहे तव्हां ॾिसो था त वेठे वेठे अहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, जेको हिकिड़ो मोटिव जेको आहे डॉक्टर सईद क्लियर कयो त एयर कंडीशन्स खां सवाइ उहे माण्हू हली कोन सघंदा आहिनि, त उन्हनि खे जोड़नि जो दर्द या इवन की ॿियूं बि काफ़ी सारियूं दिमाग़ जी बीमारियूं बि थी सघनि थियूं। हाणे उते ई हिकिड़ो ग़रीब जो ॿारु तव्हां ॾिसो था, या ग़रीब इंसानु जेको हारी आहे, उन खे इहे शयूं जेके मुहैया कोन्हनि, पोइ बि उहो बि ख़ासि तौर ते लग्ज़री लाइफ को, जीअं अर्बन ऐं रूरल जी असां ॻाल्हि कयूं त उहो अर्बन लाइफ स्टाइल खां रूरल वारो वरी बि बहितरु हूंदो आहे। उन ॻाल्हि खे कंसल्ट करे ऐं ज़रूरु चवंदुमि त हिननि खे थोरो डिफरेंसिस ॿई बयानु कनि। जी डॉक्टर साहब, तव्हां बेसिकली ॾिसो न, रूरल साइड में छा थो थिए त हिकिड़ी एयर असांजी जेका न घटि पॉल्यूटेड आहे, बिल्कुलु उते वरी असां वटि वाटर घणो पॉल्यूटेड आहे,
सही उते असां वटि वरी जेको जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त जानवर बि उते वेठा आहिनि त माण्हू बि उते वेठा आहिनि सही ऐं उते जो वरी जेको आहे न सो डेफिकेशन जा जेके टूल्स आहिनि उहे बि एतिरा सही न आहिनि छो त माण्हू लैट्रिन नथा इस्तेमालु कनि माण्हू हैंड वॉश नथा वाकई कनि वाकई पोस्ट जेको आहे न सो डेफिकेशन त इहे WHO बि हिन ते कमु कयो हो ऐं माण्हुनि खे चयसि बाबा तव्हां पिट वारा खणो या ॿिया कुझु तरीक़ा करियो सही बेसिकली असां वटि ॾिसो ॿाराड़ियुनि में ट्यूबरकुलोसिस सही ओवर क्राउडेडनेस जे करे घणी थी थिए दम घणो थो थिए उन खां पोइ स्किन जा प्रॉब्लम्स घणा था थियनि सही उन खां पोइ मेंटल प्रॉब्लम हाणे वधनि पिया उन खां पोइ ॿी जेका अहम ॻाल्हि जेका मूं तव्हांखे सवेर ॿुधाई न मदर एंड चाइल्ड केयर जे हवाले सां एतिरी सुठी जेको आहे सो रिज़ल्ट्स न आहिनि मदर एंड चाइल्ड केयर मदर्स में डेथ रेशो वधियल आहे ॿार जेके आहिनि सो 5 ॿार नथा ॾिसी सघनि ऐं उन खां पोइ उन्हनि जे अंदरि मेंटल रिटार्डेशन अचे पई मुख़्तलिफ़ साइकोलॉजिकल अचनि पिया ऐं हैंडलिंग जेका थिए थी ॿार जी औरत जे जेका वेयम जी जेका डिलीवरी जी उन महिल ॿार खे ऑक्सीजन नथी मिले ॿार सही के जेको आहे सो पासान नथो थिए ॿार जेको आहे सो बर्थ एस्फिक्सिया में वञे थो पोइ सॼी ज़िंदगी उहे लोड़ीनि था ऐं पोइ वरी ज़ुल्म इहो थो थिए मथां जो उहो जेको मेंटली रिटार्डेड ॿार आहे उनखे पीर ठाहियो छॾीनि बुज़ुर्ग ठाहियो छॾीनि उन खां दुआ पिया वठंदा आहिनि ऐं उहो पियो गिगूं ॻाड़ींदो आहे ऐं उहो पियो मिर्गी जा दौरा भोॻींदो आहे उहे चवंदा आहिनि बाबा हाणे हिनखे जिन अची वियो हाणे इहो जिन असांजो जेको आहे न सो मुरादूं पुॼाईंदो बेसिकली उहो जिन वीचारो आहे कोन उहो बेसिकली कॾहिं कंहिंखे मिर्गी हूंदी आहे कॾहिं कंहिंखे मेंटल रिटार्डेशन हूंदी आहे कॾहिं कंहिंखे ऑटिज़म हूंदो आहे कॾहिं कंहिंखे ॿी का शइ हूंदी आहे पर उन्हनि समूरियुनि शयुनि मां हासिल मतिलबु इहो आहे त जेको आहे न सो शहर जा पंहिंजा आलमी आहिनि ॿाराड़ी जा पंहिंजा आलमी आहिनि ॿाराड़ी में गुरबत वधीक आहे सॼो साल हारी कमाए थो वरी साल खां पोइ उन्हनि जो कर्ज़ बि नथो लहे वरी अचूं था जॾहिं शहर में त शहर में 3 क्लास आहिनि हिकिड़ा उहे जेके सफ़ा पुअर क्लास आहे जेका स्लम एरियाज़ में रहे थी जेका गार्बेज जेका रेलवे टनल जे आसपास में या जेके मुख़्तलिफ़ एरियाज़ हूंदा आहिनि जेके पोइते पियल इलाइक़ा हूंदा आहिनि जिन वटि का सहूलियत कोन्हे उन्हनि जे घरनि में पाणी बीठो हूंदो आहे गटर जा नाला उबलिया पिया हूंदा आहिनि सभु शयूं उते बीमारियूं वधीक आहिनि उन खां पोइ ॿी क्लास जेका आहे सो मिडिल क्लास आहे मिडिल क्लास माना जेको नौकिरी पेशा तबिको आहे उहो सॼो ॾींहुं बिजली जा बिल पूरा करण में गैस जा बिल पूरा करण में ॿारनि जी फीसूं पूरियूं करण में उते जेको आहे जुंबियो वेठो हूंदो आहे सुबुह खां वठी शाम ताईं हिकिड़ी जॉब 2 जॉब करे पंहिंजो गुज़रान कंदो आहे टियों वरी जेको क्लास अचे पियो उहो आहे अपर क्लास जेको पोश एरियाज़ में रहे थो उहो वरी पंहिंजी सैनिटरी लाइफ जेको स्टाइल आहे सॼो ॾींहुं जेको आहे न मम्मू गोॾा चटे थी वञनि सॼो ॾींहुं जेको आहे बेडरूमनि में पिया हूंदा आहिनि ऐं जेको आहे सो पिया मुंहुं वांगुरु वधंदा आहिनि थुल्हा थींदा आहिनि माना हीअं वधंदा वेंदा आहिनि कद नथा वधनि बुत वधनि था ऐं उहे हाणे कुझु जेके सिहत जा रुझान अचनि पिया जंहिंजे करे माण्हुनि में वॉक जो रुझान वधे पियो बेसिकली जेकॾहिं तव्हां पंधु न कंदव त तव्हां पंहिंजो पाण सां ज़ुल्म कंदव जेकॾहिं वॉक न कंदो जीअं डॉक्टर साहब ॿुधायो न त असां वटि जेका फूड आहे उहा डायरेक्ट फ्लेम ते थी वञे असां वटि जेका फूड आहे उन में त प्रोटीन ई कोन थी बचनि ऐं एज़ अ डॉक्टर छा कंदो आहे त मल्टीविटामिन माण्हुनि खे चवंदो आहे ख़ुदा वास्ते खायो छो त तव्हां जेको सूफ़ खायो था उहो बि जेको आहे सो कोल्ड स्टोरेज जेको फ्रूट खायो त कोल्ड स्टोरेज मां अचे थो भाॼियूं कोल्ड स्टोरेज मां अचनि थियूं उन खां पोइ जेको तव्हांजो जेको कणिक आहे उनखे पीसे 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 उनजी जेका आहे न तबाह करे था छॾीनि ऐं उनखे स्पेशल अटो वधीक स्पेशल अटो वरी अहिड़ो अटो वरी ओड़ो अटो त चवण जो मक़सदु इहो आहे त उन में प्रोटीन्स कोन्हनि उन में फैट कोन्हनि उन में ऐं जेको डॉक्टर साहब पहिरीं ॻाल्हि ॿुधाईंदमि फूड जे हवाले सां जेके असांजी डिस्कशन थी जेके असां सभु जेके आहिनि तेज़ भाउ ते चाढ़े मसाला वसाला विझी करे उनखे तिख सां धोई करे माना उन तव्हां चओ था त हीउ खाधो लाइफ स्टाइल हेल्थ जे लाइ माना सिहत लाइ सही कोन्हे छो त हुन में सॼा प्रोटीन्स बर्न था थी वञनि कीअं पोइ आख़िर पोइ उनखे कुकिंग जो हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो कहिड़े ॾिसो पहिरियों त माण्हुनि खे सोचणु खपे त जेके अवैली दौर में असांजा वॾड़ा जेके उहे एतिरा सिहतमंद छो आहे उन्हनि जो लाइफ स्पान जेको आहे सो नियर 120 ताईं बि हिकिड़ो असां वटि बुज़ुर्ग आहे पंहिंजो नवाब शाह में जमाली साहिबु उहो हिन महिल बि क़ुर पाक जी तिलावत करे थो ऐं उन सां अखियुनि जो को इशू कोन्हे को मां चश्मो पायां या छा कुझु बि न ॾिसो नंढे लाइ खीर मखण माण्हुनि खाधा पे सुठा हल्का खाधा ऐं सिहत बख़्श ऐं जेकी जल्दी जल्दी हज़म थियण वारियूं शयूं ऐं उन खां पोइ कुदरती तौर ते जेके शयूं असांखे अवेलेबल आहिनि उहे बि बसर जो इस्तेमालु आहे या वंगे जो आहे या ॿियूं अहिड़ियूं शयूं जेके एपेटाइज़र तौरु इस्तेमालु थियनि पियूं
हिन वक़्तु जेको फास्ट फूड वारी ॻाल्हि हले पई उन में बि सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उहे तयारु था कनि था ॾिसो त सही हुनजो प्रोसीजर कहिड़ो आहे। उन वक़्तु बाहि जो जेको शोलो आहे उहो केतिरो तेज़ आहे, उहो त रखणु शर्त उहे शयूं सड़ियो वञनि। जीअं मूं पहिरीं ॿुधायो त प्रोटीन जेका तव्हांखे रिक्वायर्ड आहे तव्हांजे सेलनि खे ज़रूरी आहे, जेकॾहिं उहा ख़तमु थी वेंदी सड़ी वेंदी त हिते अवी फोग वठो था, तव्हांखे थोरो हिकिड़ो क्रिस्पी ऐं टेस्टी हिकिड़ी शइ तव्हांखे लॻे थी, तव्हां सम्झो था शायदि सभु कुझु हिन में। सो इहो माण्हुनि खे एहतियात करणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिहत जे हवाले सां मां त इहो चवंदुसि त गोश्त जेको आहे गांइ गोश्त जे हवाले सां, जीअं खीर जे हवाले सां, मखण जे हवाले सां, ॻाओ मखण त तमामु बहितरीनु हिकिड़ी शफ़ा आहे। उहो अच्छा, ॻाओ मखण शफ़ा आहे। कद्दू जेकॾहिं माण्हू खाइनि था त इहो त डॉक्टर साहिबु वेठो आहे ऐं सुनत बि आहे ऐं तक़रीबन को 72 बीमारियुनि ते उनजो असरु आहे। हाणे बज़ारि ॾिसूं था कद्दू बि आहे छा, कहिड़ी शइ आहे, कहिड़ो इंग्रेडियंट आहे जेको एतिरनि बीमारियुनि खे जेको आहे सो मुंहिंजो ॾिए थो उनखे खाइण सां। पर वरी बि ॻाल्हि इहा अचे थी त जेकॾहिं तव्हां उनखे कंहिं महदूद टेम्परेचर ते पचायो था, तयारु कयो था हल्की बाहि ते त ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं न ऐं बॉइलिंग पॉइंट ते हलिया था वञो त पोइ त सभु शयूं ज़ाया थी वञनि ऐं को बि उन में फ़ाइदो कोन्हे को। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त छो त खाद खुराक जेका तयारु थिए थी उहा घरनि में थिए थी। वरी उहा साॻी ॻाल्हि फिरी थी अचे, जीअं डॉक्टर साहिबु ॿुधायो त माउ ऐं ॿार जो मसइलो आहे। माउ जेको आहे सो बीमार आहे, ॿार हुनजो अञा वधीक कमज़ोर आहे। भई औरत जी तव्हां खाद खुराक सुठी न कंदा, उन ॾिसो न बुनियादी तौर ते त सभिनि जो हक़ आहे न। रुॻो ईअं न आहे त मर्द जेको आहे उनजी सोसाइटी आहे त उनखे जेको वणे सो खाए, ड्रिंक बि करे, ड्रिंक बि कनि था माण्हू। भई औरत बुनियादी तौर ते जेका तव्हांजे ॿार खे जनमु थी ॾिए, उनजे पेट में जेका वाध वीज थिए थी, जेको बच्चो तयारु थिए थो, ॾिसो था उनजो मैकेनिज़म ॾिसो कुदरती तौर ते त केतिरनि शयुनि जी ज़रूरत आहे, उन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं बहितर ईअं आहे त जीअं चाइना ॾिसो, चाइना में 3 साल रही आयो आहियां, तव्हां यकीन करियो त मूंखे मां 80 साल जे हिकिड़े पोड़े माण्हू सां बैडमिंटन मूं खेॾी पई। 80 साल जो डॉक्टर साहिब इन ते चाइना जे हवाले सां प्रोफाइल वांगुरु पुछंदमि हुते तव्हांजे माण्हू खे कीअं ॾिठो, उतो जी हेल्थ खे, उतो जी सिहत खे तव्हां यकीन कीअं ॾिठो। चाइना ऐं जापान जेके हिन वक़्तु सिहत जे हिसाब सां यकीन 40, 50, 60 वारा बि ईअं लॻंदा आहिनि त ड्रीज हली पंहिंजी वञिजा आहिनि। आख़िर उन्हनि जी हेल्थ जो राज़ यकीन तव्हां खां ज़रूरु पुछंदासीं। ऐं टेक्नोलॉजी में बि एतिरो अॻियां वञनि, कहिड़ी अहिड़ी उन ज़हन में कहिड़ी टिक या अलाए साईं जेको हुन में अहिड़ी चिप विधी आहे त उहो सॼी दुनिया को सिहत जे हवाले सां ऐं टेक्नोलॉजी जे सां अॻिते आहिनि। पर हिकिड़े मां पर जेके इहो जेके कंटिन्यू ज़रूरु कंदमि, पर हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक रुॻो आहे। पर जे ख़्याल में शायदि अनुशन पिया कंटिन्यू करे था। अच्छा, तव्हां ई भला इन ग़ज़ा जे हवाले सां, हिननि बर्न जे हवाले सां, जीअं हिननि ॻाल्हि कई चाइना में जेको आहे हू बर्न करे जेको खाईंदा या माना बॉइल करे खाईंदा, तव्हां छा चवणु चाहींदा? ॾिसो, बेसिकली असां वटि जेका डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई न त बर्न फूड कार्सिनोजिन आहे। जेका बर्न फूड आहे न उहा जेका सड़ी थी वञे या घणी पची थी वञे, ऐं असां वटि छा थींदो आहे त उखरण जेका हूंदी आहे हेठि, उहा चवंदा आहिनि माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि, क्रिस्पी हूंदी आहे, पर उहा बेसिकली बर्न फूड आहे। जेका सड़ियल खुराक हूंदी आहे न, उहा उनजे अंदरि कार्सिनोजिन्स हूंदा आहिनि, मैदे खे नुक़सानु। असां वटि अॼुकल्ह त गैस्ट्रोपैथीज़ माण्हुनि में घणियूं थी वियूं आहिनि। माना माण्हू खे चवंदो, माण्हू तव्हां वटि ईंदो, डॉक्टर चवंदो साईं मुंहिंजो मैदो ख़राबु आहे, ऐं मानी सुबुह जो खायां थो, शाम ताईं मुंहिंजी हज़म ई नथी थिए। बेसिकली गैस्ट्रोपैथी हुनखे चइबो आहे त रिपीटेड जेकॾहिं तव्हां ॾिसो, जॾहिं तव्हां रिपीटेडली कंहिं सां खिलवाड़ कंदो, उहो मैदो हुजे, उहो तव्हांजो ज़हन हुजे, उहो तव्हांजो अखियूं हुजनि, जेकॾहिं तव्हां तेज़ रोशनी में ऐं जेको आहे न सो वेझो करे पढ़ंदो या मोबाइल खे घणो ॾिसंदो त तॾहिं तव्हांजी नज़र ते असरु पवंदो। या जेको आहे न सो हाणे ॾिसो, असांखे चश्मा लॻी विया आहिनि। मुंहिंजी नंढड़ी बेबी आहे, उन 6 सालनि जी आहे, उनखे चश्मो लॻी वियो आहे। उनजी रीज़न छा आहे, जो पोइ 2 सालनि खां मोबाइल गेम्स, मोबाइल एप्स, ऐं हीउ जेको 1 ॾेढ खां ई जेको हले पियो असां वटि ऑनलाइन क्लासिस वारो चकर, उन में ॿार जेके आहिनि सो कंप्यूटरनि जे अॻियां वेठा आहिनि, टीवीनि जे अॻियां वञी उहो ई किनारनि ते वेहनि था। त चवण जो मक़सदु इहो जेको बर्न फूड आहे, इहो असांजे लाइ सख़्तु नुक़सानकार आहे। बॉइल फूड असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदमि, लेकिन हींअर वक़्तु थियो न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं ऐं डॉक्टर साहिब खां बि चाइना जे हवाले सां वधीक उन्हनि जी प्रोफाइल जे हवाले सां बि पुछंदासीं। लेकिन हिकु न्यूज़ ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबुह पहिराइण में नंबर अनाउंस कंदमि जेके 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदो। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे ॿीहर जेको आहे असां पंहिंजे गेस्ट खे वलीकार कंदासीं, डॉक्टर शाहनवाज़ खे ऐं डॉक्टर सईद खे, सईद अब्बासी खे, जेको असांजे मेरा टेलीविजन ॾिसो बि आहिनि, लेकिन असांजे डॉक्टर शाहनवाज़ बि असांजे मेरा टेलीविजन जो ॾिसो अक्सर जॾहिं बि ईंदा आहिनि नई नई ॻाल्हि बि शेयर कंदा आहिनि। अच्छा जी डॉक्टर साहब, ॻाल्हि हले पई चाइना जे फूड जे हवाले सां, त हुते जेको बॉयल पाणी बि इस्तेमालु कंदा आहिनि ऐं स्टीम वारा खाधा बि यूज़ कंदा आहिनि, त छा उन्हनि जी इहो ई सिहत जो राज़ आहे? हा, मुंहिंजी तव्हांखे ॿुधायो न त 80 years एन ओल्ड पर्सन जॾहिं मां उन सां खेॾुसि पिए त मां को 5-7 मिंटनि जे अंदरि आऊं किरी पियुसि। त उन मूंखां हिकिड़ो क्वेश्चन कयो, जीअं तूं त मुंहिंजी अधु उमिरि ते बि कोन आई, पोइ तोसां मसइलो छा आहे? मां चयो हाणे जंहिं वे में खेॾूं पिया त एनर्जी ज़ाहिर रांदि खेॾण में बि काफ़ी तव्हांजूं कैलरीज़ बर्न थियनि थियूं न, या वरी जेकॾहिं माण्हू थोरो वीक आहे त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। त हुन चयो चई तव्हां सां को मसइलो कोन्हे, तव्हां स्पाइसी फूड ते पलियल माण्हू आहियो, ऐं ॿियो त तव्हां जी जेकॾहिं सुनत जे मुताबिक़ त तव्हां हिकिड़ी कुखे कुंड जेका आहे ख़ाली रखो, असीं दॿे खाईंदा आहियूं। पोइ दॿे खाइण सां छा थो थिए त नेगेटिव एनर्जी बैलेंस जेको आहे उहा जेका शइ आहे उहा वरी ॿिए हिसाब सां कन्वर्ट थिए थी, ऐं फ्री रेडिकल्स जेके आहिनि बॉडी में उहे जेके आहिनि कमु था कनि, उहो तव्हांजी सिहत अञा ख़राबु थी। हालांकि असांजे ज़हन में आहे त घणो खाईंदासूं हटा कटा हूंदा, ईअं कोन्हे को। त उते छा आहे त हिकु त असां वटि जेका भाॼी तयारु थिए थी घर में, उहा असां हिकिड़ी शइ खणी था वञूं, कॾहिं वाङण चढ़ियासीं, कॾहिं भिंडी चाढ़ीसीं, कॾहिं करेलो चाढ़ियोसीं, कॾहिं गोगड़ू चढ़ियासीं। उते जेको मूं ॾिठो, उते मूं इहो ॾिठो त तक़रीबन 10 खां मथे मुख़्तलिफ़ भाॼियूं मिक्सअप में, हा, उहे सभु हिकिड़े हंडे में। अच्छा, सभु हिकिड़े हंडे में, उहे बि सफ़ा उनखे पाणी करे उनजा जूस वेठा पीअनि। मां चयो तव्हां भाॼी तौरु हिनखे इस्तेमालु नथा कयो, जीअं असां वटि हिकिड़ी शइ नज़र ते थोरी सॉलिड शयूं हूंदियूं आहिनि न, तव्हां त हुनखे सफ़ा ॻाढ़ था ठाहियो हिकिड़ो, जी असली ॻाल्हि त ॻाढ़ में आहे न। असां वटि हिकिड़ो पहाको मशहूरु आहे त रहो जेको आहे सो हिलाल ॿूटियूं मुर्दार, त ॿूटी जेका आहे ॿूटी मां मुर्दार इन करे त ॿूटी मञा उहा सभु शयूं निकिरी ज़ाहिर उन में रस में शामिलु थियनि थियूं न, उन में जेको असां पचायूं था, असली ताक़त हूंदी बि हुन में। असां वटि वरी माण्हू छा था कनि, रहे खे हथी कोन विझंदा, ॿूटियूं खायो वञनि, असां ॿूटी खाधी आहे। ॻाल्हि इहा आहे त सिहत जा मुख़्तलिफ़ जेके राज़ आहिनि उहे इहे आहिनि, हिकु त खाओ भली खाओ, डटके खाओ, पर उन सां गॾु एक्सरसाइज़ त कयो न। उते हर माण्हू जे लाइ लाज़मी आहे त सॼे ॾींहं में 3 कलाक हुनखे एक्सरसाइज़ करणी आहे, उहो पाण तयन करे त कहिड़े टाइम ते कंदो, सुबुह जो कलाक, शाम जो 2 कलाक, इहे लाज़मी आहे उते, यूनिवर्सिटी जे अंदरि हुजे ॿाहिरि हुजे। ऐं उन खां पोइ ॾिसो हुननि हर शइ खे जेको आहे सो सिहत मुताबिक़ त भई तव्हां 11 खां पोइ कंहिंजी बि बत्ती न ॿरे, 11 खां पोइ जेकॾहिं कंहिंजी बत्ती ॿरी, तंहिंजो मतिलबु आहे त जाॻे पियो, उहो रेस्ट कोन थो करे, उन ते ॻरा ॾंड लॻनि था, हा, ऐं ॻरा बि ठीकु ठाक, माना जेके भरे न सघे। त उते जा माण्हू हाणे हैबिचुअल थी विया आहिनि, सवेर सुम्हनि था, सवेर उथनि था, इहो बि हिकिड़ो वॾो राज़ जी। चाइना हमेशह जेको आहे तिब्बत जे हवाले सां पंहिंजी क़दीमी जेके आहिनि उन्हनि जूं ट्रेडिशन्स जेके शयूं आहिनि उहे खणी अचनि पियूं, इवन के काफ़ी हद ताईं जड़ी बूटियुनि सां कुझु अहिड़ी दवायूं बि जेके आहिनि चाइना ई दरियाफ़्त कयूं, उन हवाले सां तिब्बत जो बाक़ी हुननि लाइफ स्टाइल जेका जीअं मूं पाण ॻाल्हि कयो त एतिरो यंग ऐं एतिरा एजड जीअं तव्हां चओ था 80 साल जा, त माना खाधनि जो मेन जेको पहिरियों इनिशियल पहिरियों सफ़ाई पोइ खाधो। अच्छा डॉक्टर शाहनवाज़ असां हेल्थ जेको मेंटल हेल्थ आहे उहा बि असांजी वॾी सिहत, उहा माना सही हूंदी त सभु कुझु सही हूंदो। इंसान जो जेको ज़हन जेको अगरि पीसफुल हूंदो त महिल त एग्रेसिव हूंदो, इहो बि ख़राबु आहे पंहिंजे लाइ ॿियनि लाइ, माना इहो बि हिकिड़ो सिहत में इंक्लूड थिए। बेसिकली ॾिसो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन वक़्तन फ़ वक़्तन इन ते बि कमु कयो आहे, डिप्रेशन, टॉक अबाउट डिप्रेशन, मेंटल हेल्थ फॉर एवरीबडी, मेंटल हेल्थ फॉर ऑल। ॾिसो बेसिकली ड्राइवर जेकॾहिं सही आहे त पोइ गाॾी पंहिंजे मंज़िल मक़सूद ताईं पहुचे थी, त दिमाग़ ड्राइवर आहे, तव्हांजो हर उज़वो, तव्हांजो हर अमल, तव्हांजे जिस्म जे अंदरि जेको दिलि जी धड़कण खां वठी तव्हांजो मैदो, तव्हांजा गुर्दा, तव्हांजो जिगर, तव्हांजो फिफड़, तव्हांजा हर तरीक़े जा जेके बि सिस्टम आहिनि सॼा उहे हिन ड्राइवर सां था हलनि।
उहो जेकॾहिं सेट आहे, उहो जेकॾहिं सेहतमंद आहे, उहो जेकॾहिं सालिम आहे ऐं उन जे अंदरि जेकॾहिं सही हाकारी तरीक़े सां कमु करे थो त पोइ तव्हांजे अंदरि हिकिड़ी पॉज़िटिव एनर्जी ठहे थी। जेका डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई न त असां जेकॾहिं एक्सेसिव फूड खाईंदासूं त पोइ उनजी नेगेटिव एनर्जी थिए थी फ्री रेडिकल्स। ही दौरु आहे फ्री रेडिकल्स खां बचण जो दौरु। वॉक जे ज़रिए बची सघो था, एंटी ऑक्सीडेंट्स जे ज़रिए बची सघो था। जेका डॉक्टर साहिबु जूसिस जी ॻाल्हि कई या जेको रहो जी ॻाल्हि कई त माना जेके उनजो जेको पाणी थो थिए या सूप थो थिए त सॼी दुनिया में माण्हू सूप पीअनि था। त असां वाक़ई सही ॻाल्हि थो चवे त असां चवंदा आहियूं त अॼु आख़िरी दफ़ा मिलिया आहियूं ऐं खाई ऐं ढौ कर, पोइ वरी सुभाणे खां डाइटिंग कंदासूं। त चवण जो मक़सदु आहे तव्हां शादियुनि में ॾिसंदो अमरा जे खीसे में कोल्ड ड्रिंक जी बोतल पई हूंदी, सभु शयूं हिकिड़ी प्लेट में विझंदो, चमचा विझंदो, जहिड़ो उहो आख़िरी दावत हूंदसि, उन खां पोइ को मिलंदो ई कोन। ऐं उहो ज़ुल्म जी इंतिहा हूंदी आहे, मिठो बि खाईंदो पियो, कड़ो बि खाईंदो पियो, मथां कोल्ड ड्रिंक बि पीअंदो पियो। हाणे हू चवे थो त 1000 रुपया जेकॾहिं थारी ॾियणु आयो आहियां त इहे सभु खाई खुटाए पोइ निकिरां ऐं जेका भींग करियां जेतिरी पहिरीं दफ़ा खणी सघां खणां। पोइ ॾिसो इहो बेसिकली असां वटि हिकिड़ी जेका आहे न सो एहतिसाब कोन्हे, अकाउंटेबिलिटी कोन्हे। तव्हां जेतिरी फूड ज़ाया पिया करियो न, तव्हां पंहिंजी नसलनि खे नुक़सानु पिया ॾियो। तव्हां जेका एनर्जी ज़ाया पिया करियो, बिजली ज़ाया पिया करियो, पाणी ज़ाया पिया करियो, गैस ज़ाया पिया करियो, इहे तव्हां कुदरती वसीला ज़ाया पिया करियो, इहा तव्हां ईंदड़ नसल खे नुक़सानु पिया ॾियो। उन्हनि जे लाइ जेका आहिनि सो तव्हां घटिताई पिया करियो। असां चवंदा आहिनि त बाबा ॾिसो पूरी दुनिया में शावर जे हेठि माण्हू कोन वेंजंदा आहिनि। असीं चवंदा आहियूं शावर लाइ 3 कलाक वेठा हुजो, हलबा ॾाढो मज़ो वठो। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां मिठो पाणी ज़ाया पिया करियूं, असां बिजली ज़ाया पिया करियूं, माना एनर्जीस ज़ाया पिया करियूं। असां ॾिसो जेको तरीक़ेकार आहे त एसी किथे केॾी महिल हलाइणो आहे, केॾी महिल न हलाइणो, हीटर केॾी महिल हलाइणो, केॾी महिल न हलाइणो, त इहे असां नेचुरल रिसोर्सिस खे किल पिया कयूं। असां पंहिंजी सिहत जा दुश्मन आहियूं, असां पंहिंजी समूरियुनि शयुनि जा दुश्मन आहियूं। असांखे जेकॾहिं अक़ल सां ऐं सोच सां ऐं सम्झ सां जेकॾहिं कमु न कयोसीं त हीअ जेका सिहत आहे न इहा वरी कोन मिलंदी। जीअं मूं सवेरे चयो न त तव्हां जेकॾहिं खाधे खे दवा तौरु खाईंदो, माना डॉक्टर साहिब वारी ॻाल्हि त हिकिड़ो पासो छॾियो सुनत रसूल मुताबिक़। असां छा था करियूं त मानी खाई मथां देॻड़ो पाणी जो पी था छॾियूं, मटु पाणी जो पी था छॾियूं। वरी जेकॾहिं केरु पुछंदो चवंदो अदा ढिगी था ढायूं। हाणे अलाह जा वली जेकॾहिं तव्हां मानी खां फौरन पोइ लिक्विड वठंदो को बि पाणियाट त पोइ तव्हांखे गैस्ट्राइटिस थींदी, ॿिया मामला थींदा। जेकॾहिं तव्हां हुनखे ॾिसो बेसिकली जेको आहे न सो ही उते अंदरि ग्राइंडिंग थी थिए स्टमक जे अंदरि, उन खे तव्हां पंहिंजो कमु करणु ॾियो ऐं उते जा नेचुरल सिक्रेशन्स निकिरणु ॾियो। तव्हां वटि HCl निकिरंदो, तव्हां वटि पेप्सिनोजिन निकिरंदा, तव्हां वटि इंट्रिंसिक फैक्टर्स निकिरंदा, तव्हांजी प्रोटीन खे उन्हनि खे सही मेटाबोलाइज़ कंदा। त चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु जे हवाले सां वॾा सेमिनार थी रहिया आहिनि, अॼु जे हवाले सां वॾियूं रैलियूं निकिरंदियूं, वरी आमदन निश्तन गुफ़्तन खूरदन बरख़ास्तन, माना वॾियुनि होटलनि में वॾा मामला थींदा ऐं जेको आहे सो हिकिड़ा खाता हलंदा, ॿिया चलंदा, कुझु पैसा हेॾां कुझु होॾां करे मिड़ई कमु टिपाइणो आहे, बसि काका दूरा लेखा पूरा ऐं सिहत जहिड़ी आहे ओड़ी ओड़ी रहंदी। पर ॾिसो त वाकई इहे सभु शयूं चलो जहिड़े बि हिसाब सां इहे सभु शयूं रिकॉग्नाइज़ थियनि पियूं, चलो हिन डे खे हिकिड़े लेबर जे तौर ते जीअं तव्हां हाणे इन ॻाल्हि खे खाका पूरा हिकिड़े तौर ते सेलिब्रेट कयो पियो वञे। पर ॾिसो असां सोचूं त जीअं मूं डॉक्टर साहिब खां उहो बि सुवालु कयो त माना हेल्थ में कंसर्ट असांजो जेको मेंटल इलनेस बि शामिलु थी थिए। हाणे हिकिड़ो घर जो वॾो अगरि ॿाहिरि कंहिं डिज़ास्टर सां या कहिड़ी कैफ़ियत सां जेको फेस करे जॾहिं घर में इंटर थो थिए, उहो ख़ासि तौर ते वरी घर जो वॾो बि आहे, त तव्हां ॾिसो त उन जा इफेक्ट केतिरा था पवनि हिकिड़े हिकिड़े घर वारे ते, हिकिड़े हिकिड़े घर जे ॿार ते या हिकिड़े घर जे फ़र्द ते। उहो पंहिंजे अंदरि जेको आहे हिकिड़ो एॾो वॾो टेक्सटॉक्शन, हिकिड़ो एटम बम खणी अंदरि घर में अचे थो। त इहो बि ॾिसो त हिकिड़ी सिहत स्ट्रेस सां ऐं सिहत जे हवाले सां ईअं तव्हां छा भला हिन ते चवणु चाहींदो, पोइ कंटिन्यू कंदा। अॼु तहरीम ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन माहौल में एतिरी स्ट्रेसिस आहिनि जो आउं सोचां थो त ही माण्हू वीचारा कीअं पिया जीअनि। यानी हिकिड़ी इन्वायरमेंटल स्ट्रेस आहे, हिकिड़ी वरी तव्हांजी न्यूट्रिशनल स्ट्रेस आहे, हिकिड़ी वरी तव्हांजी कल्चरल स्ट्रेस बि आहे थो, ठीकु आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿी जेका अहम ॻाल्हि इहा आहे त असां वटि मूं चाइना में कंहिं जाइ ते कंहिं दोस्त खे चयो त वाई क्राइम इज़ नॉट हैपनिंग इन द स्टेट। त
त तव्हांजी हिन स्टेट में क्राइम छो थो थिए। हुन मूंखे चयो त दादा क्राइम छो थिए, असांजी जूं बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि उहे सभु पूरियूं आहिनि। तव्हां असांजे नंढे ॿार सां ॻाल्हायो, उहो तव्हांखे इथिकली अख़लाक़न तव्हांखे एतिरो मुतासिर कंदो ऐं ख़ुशि थी वेंदा, हुन सां मिलणु शर्त। असां वटि ॾिसो नंढो ॿार आहे उहो बि स्ट्रेस में आहे, वॾो त वॾो बिकॉज़ ऑफ सो मैनी रीज़न्स, इकोनॉमिकल हुजे या न्यूट्रिशनल हुजे या पंहिंजो जॉब जो हिकिड़ो स्ट्रेस थिए थो। जॉब में ॾिसो काफ़ी माण्हू वीचारा अहिड़ा आहिनि जिनजी दिलि नथी करे त असीं को अहिड़ो कमु करियूं, पर मथां उन्हनि खे अहिड़ो प्रेशर ॾिनो थो वञे त बाबा यू हैव टू डू, भई आउं कीअं करियां इहो कमु। त ॾिसो इहा बि हिकिड़ी वॾी स्ट्रेस, प्रेशर जेके आहिनि घर हलाइणो आहे, लाइफ स्टाइल सही करणो आहे, बच्चनि खे पालणो आहे, पंहिंजी सिहत सही करणी आहे, कुझु मोटिव हूंदा आहिनि उन्हनि ऑब्जेक्ट्स खे पूरो करण लाइ, उन गोल खे पूरो करण लाइ अनविलिंग जेकी आहे उहा जॉब हूंदी आहे उहा करणी ई पवंदी आहे एटलीस्ट। बाक़ी हिननि इहा बि असांजी सिहत खे हेल्थ खे माना असांजी नापसंदि का शइ थिए उहो बि असांजे मेंटल इलनेस ते इफेक्ट थिए थी। डॉक्टर साहब तव्हां छा चवणु चाहींदो? आउं बेसिकली हिकिड़ी शइ चवंदुसि त हिते साइकेट्रिस्ट जो रोल आहे। ठीकु आहे, बेसिकली जॾहिं तव्हां जॉब सिलेक्शन था कयो उन महिल तव्हां उन माण्हू जी जेका असेसमेंट थियणु खपे, साइकोलॉजिकल असेसमेंट, आइदर ही इज़ फिट फॉर दैट जॉब और नॉट। उहो उन कम जे लाइ मुनासिबु माण्हू आहे, उहो उन जे लाइ जेको भरमेचे अचे थो या नथो अचे उहो आहे कोन। पोइ छा थो थिए त जेको एडजस्टमेंट डिसऑर्डर था थियनि, जॾहिं एडजस्टमेंट डिसऑर्डर था थियनि हिते त ज़ुल्म इहो आहे त जेको BE कयल इंजीनियर आहे उहो ASI भर्ती थो थी वञे, उहो मास्टर भर्ती थो थी वञे, उहो बैंक में पियो नौकिरी करे बैंक मैनेजर थो थी वञे। सिविल में सिविल इंजीनियर जेकॾहिं बैंकर थी वञे त इन खां वधीक इल्मियो कहिड़ो थींदो। माना हाणे जेकॾहिं आउं डॉक्टर थी करे आउं वरी जमादार थी वञा या आउं CSS करे SP थी वञा, हिकिड़ो त मूं हिकिड़ी सीट, या आउं को बैंकर थी वञा या LLB करे आउं पंहिंजी जेका प्रोफेशन आहे उनखे क्विट करे ऐं वरी हलियो वञा ॿिए कंहिं प्रोफेशन में, त इहा त हिकिड़ी ज़्यादती थी न। हाणे हिते जॉब सेटिस्फिकेशन उन खां पोइ एडजस्टमेंट डिसऑर्डर, तव्हां उन जॉब जे लाइ फिट ई न आहियो, तव्हांजे मथां थोपियो वियो आहे। उहो छाजे लाइ थोपियो वियो? तव्हांखे जेको आहे न सो पंहिंजे बचनि जे लाइ रिस्क हासिलु करिणो आहे, तव्हांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां उन धारा जो हिसो थियणो आहे। ॿियो जेके डर्टी प्रैक्टिसिस थियनि थियूं विदिन द जॉब्स, मथां खां जेका हिरारकी डिस्टर्ब आहे, मथां खां जेके मामला डिस्टर्ब आहिनि, उते किथे न किथे असांखे मिसफिट थियणो पियो। ॾिसो तव्हां ॾिसो गुटको भले पियो, मैनपुड़ी भले पई, ठरो भले पियो, ॿियूं हानिकार शयूं भलनि पियूं, उन में केरु इन्वॉल्व आहिनि? नालो कंहिंजो खणंदासूं त पोइ बसि हिकिड़ी बावड़ थी वेंदी, बाबा हाणे ज़ुल्म थी वियो, डॉक्टर वरी कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि। माना जेकॾहिं असीं सुबुह जो वेही कंहिं इदारे ते तनक़ीद कंदासूं त बाबा इहे हानिकार शयूं माण्हू शौक़ सां पंहिंजे पैसनि सां वठी मैनपुड़ी खाइनि था, ख़ुदा जा बंदा तव्हांखे माउथ कैंसर थी थिए, तव्हांखे इसोफेजियल कैंसर थी थिए, तव्हांखे ॿिया कैंसर था थियनि, प्रोस्टेट कैंसर था थियनि। सिगरेट तव्हां वटि केतिरा हलनि था, रुगो सिगरेट केरु पीए थो त उनजी वार्निंग साइंस ॾेई छॾियो। वार्निंग साइंस वार्निंग साइंस में हाणे त पेर जो बि साइंस ॾियनि था त उन में बि को ज़ख़म वख़म थिए थो पियो। मुंहिंजो फर्स्ट टाइम जॾहिं साइन किथे रोड ते किरियल ॾिठो हो त मूंखे अजीब लॻो। मां चयो पहिरियों त माउथ अल्सर ॾेखारींदा त हाणे त मां चयमि पेर ते बि ॾेखारींदा। स्मोकिंग जे करे ॾिसो लंग कैंसर थिए थी, मर्दनि में प्रोस्टेट कैंसर थी थिए, ओवरिन कैंसर थी औरतनि में थिए, ॿियूं कैंसर्स थियनि थियूं, सर्वाइकल कैंसर थी थिए, सर्विक्सी कैंसर थी थिए। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त ही जेके असांजी सिहत सां हथ चुरान थिए पई, इन में असीं सभु मुलवस आहियूं। डॉक्टर बि मुलवस आहे ऐं मैनेजर बि मुलवस आहे, ॿिया जेके इदारा आहिनि, जेके एडमिनिस्ट्रेशन्स आहिनि उहे बि मुलवस आहिनि। सुठो कमु कनि था त उन्हनि जी असां साराह कयूं था। जी कोविड में हुकूमत सुठो कमु कयो, असां साराह कई, पर जेकॾहिं तव्हांखे अंदाज़ो आहे त हैदराबाद शहर जे अंदरि पंहिंजो 2 अरब रुपए जी जेका आहे न ख़ाली मैनपुड़ी थी विकामे। इहो त हिकिड़ो नंढे में नंढो नशो आहे। उनखां पोइ जेको गुटको आहे, उनखां पोइ अॼुकल्ह जेका क्रिस्टल आइस असांजे समाज में असांजे नौजवाननि में काहे पई आहे। ऐं त 2003 खां वठी नशे जे ख़िलाफ़ कमु कयां पियो हैदराबाद में, मुनशियात जो इलाजु कयां पियो, नफ़्सियात जो इलाजु कयां पियो, त मूंखे त ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं आहिनि। अहिड़ा ख़ानदान, अहिड़ा ॿार, अहिड़ा ख़ूबसूरत फैमिलियूं, अॼुकल्ह नियाणियुनि जे अंदरि नशे जो रुझान अची वियो आहे। तव्हांखे वॾो ताजुब थींदो
7 8 8 छोकिरियूं गॾिजी आइस ऐं क्रिस्टल जो नशो कनि थियूं, उन खां पोइ इंजेक्शन जो नशो कनि थियूं, आम नशो आम जाम थी वियो आहे। त इहे सभु जीअं असांखे हाञा पियो ॾियनि न, ॾिसो मेंटल हेल्थ जो हिकिड़ो कंपोनेंट आहे ड्रग एडिक्शन, माना मनुष्यात जो वाइपो। सही। ऐं ब्रेक वठां त जेको मेंटल हेल्थ जो पहिरियों स्टेप इहो, उन खां पोइ जेको असांजे जेके डिप्रेशन जी ॻाल्हि तव्हां पहिरियों बि करे वियो, असांजी एंज़ाइटी सभु कुझु हूंदे सूंदे बि इंसान जेको डिप्रेशन में, लग्ज़री गाॾियूं बीठियूं आहिनि, हैंडसम जेको अमाउंट उन्हनि जे अकाउंट्स में सैलरी जे तौर ते या ॿिए तौर ते अचे बि पियो, उनजे बावजूद बि जेके आहिनि उहो बि माण्हू ख़ुदकुशी पियो करे, उनखे अस्थमा जा अटैक्स अचनि था, उनखे माना हिकिड़े पैनिक अटैक बि उनखे थियनि पिया, माना हर सभु कुझु हूंदे सूंदे बि, न त सो हिकिड़ा माण्हू जेके अंदरि न इन वजह खां न हुजण जी वजह खां बि मेंटल जी बीमारी से जेके आहे उहो बि बीमार आहिनि। माना इहा सिहत जेको ॾी आहे, इन ते इहे सभु शयूं डिस्कस करणी आहे, उनखे वरजाइणी आहे, उन जेको मेन सोल्यूशन ॻोल्हणु यकीनन अॼु असांजो प्रोग्राम सभु महिराण में ज़रूरु थींदो। ऐं पर हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कारे न वञिजो असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो 0222102 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त ॾिसो त हर कोई सुठी सिहत जे लाइ ॻाल्हाईंदो आहे, डिस्कस कंदो आहे, सोचंदो बि आहे। फस्ट असांजी सुठी सिहत जेको अॼु जो जेको ॾिहाड़ो जेको सॼी दुनिया में सेलिब्रेट कयो पियो वञे, उन ते जीअं जो लहरी निकिर सेमिनार्स थींदा, स्कूल्स वग़ैरह हाणे त बंदि आहिनि, न त स्कूल्स में बि इन्हनि खे ॿारनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी। बाबा पहिरियों त ॿारनि खे सेखारियो वेंदो आहे त हथु धो, हथु धोअण खां पोइ जेको का बि शइ, हिकु बुरी शइ या मिटी वग़ैरह को हथु ठाहे, माना पहिरियां हेल्थ जा नंढा नंढा स्टेप्स इहे अचनि पिया। पर उन खां बाद में ही त असांजा फिज़िकल स्टमक्स में वग़ैरह पेन वग़ैरह इहे सभु शयूं, पर जेको वॾो जेको माना सिहत जो जेको अलमियो हूंदो आहे उहो असांजे दिमाग़ सां कंसर्ट हूंदो आहे, रिलेटेड हूंदो आहे। अगरि असांजो ज़हन सही आहे त इहे सभु शयूं ऑटोमेटिकली सही थी वेंदियूं। जीअं मूं पहिरियों बि ॻाल्हि कई त जंहिं वटि सभु कुझु हूंदे सूंदे बि उहे बि जेका वॾे डिप्रेशन में, वॾे पंहिंजे अनविलिंगनेस में जेके उनखां पोइ बाद में ही केसिस था थियनि, सुसाइड अटैम्प्ट थियनि था, पंहिंजी हिकिड़ी होप विञाए था वेहनि, उहे बि हिकिड़ी बीमारी आहे हिकिड़ी वरी जेके असांजे हेल्थ जे हवाले सां। तव्हां इन खे आउं चाहींदमि त मज़ीद कयो, कंटिन्यू कयो। ॾिसो बेसिकली हेल्थ जा कंपोनेंट्स आहिनि। जीअं पाण जी शुरू में ॻाल्हि कई त मैटरनल एंड चाइल्ड हेल्थ जे करे एतिरा लाश करनि था, एतिरियूं औरतूं पंहिंजो ज़िंदगियूं विञाइनि थियूं, एतिरा ॿार 5 ॿाहिरो बि नथा ॾिसी सघनि। उन खां पोइ इन्वायरमेंटल ॾिसो, जॾहिं वर्ल्ड जेके मिलेनियम गोल आया, उन खां पोइ वरी हींअर आया जेको आहे सस्टेनेबल डेवलपमेंट गोल आया, उन में 3rd नंबर ते हेल्थ अथव। हेल्थ फॉर ऑल आहे, हेल्थ फॉर हेल्दी वर्ल्ड आहे। माना जेको WHO ॾिसो, सुधरियल ऐं अणसुधरियल, सुधरियल ऐं सुधरंदड़, माना डेवलपिंग कंट्रीज़ ऐं डेवलप्ड कंट्रीज़, इहे 2 दुनिया में, जीअं अमीर ऐं ग़रीब आहे ईअं दुनिया बि इन 2 पूल्स में विराई पई आहे। हिकिड़ा उहे मुल्क आहिनि जेके सुधरियल आहिनि, जिन वटि सहूलियतूं आहिनि, जेके अख़लाक़ी तौर ते ॾाढा शाहूकार आहिनि, जेके सिहत जे हवाले सां ॾाढा शाहूकार आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे न सो असां जहिड़ा मुल्क जेके 3rd वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि, उन्हनि जे अंदरि जेको आहे न सो सहूलियतुनि जी अणाट आहे, उन जे अंदरि बदउनवानी घणी आहे, उन जे अंदरि एहतिसाब सही कोन्हे, एहतिसाब जे मथां एहतिसाब, ऐं पोइ उहो ख़बर थियो त एहतिसाब ख़ुदि गुम थी वियो, बाक़ी एहतिसाब कंदड़ ख़ुदि अमीर थी विया। त चवण जो मक़सदु इहो आहे त ही जेके सिस्टम आहे, इन में हाणे असां हिकिड़े कंपोनेंट ते जेकॾहिं मदर चाइल्ड केयर ते वञूं, उन खां मेंटल हेल्थ ते वञूं, उन खां पोइ जेको आहे इन्वायरमेंट ते वञूं, उन खां पोइ जीअं साईं लाइव स्टॉक आहे, फूडर्स आहिनि, ह्यूमन फूडर्स जेके ह्यूमन जे लाइ ज़रूरी हूंदा आहिनि, उन्हनि ते वञूं। ॾिसो, जीअं असां वक़फ़े में डॉक्टर साहिबु ॻाल्हि पिया कई त होटलनि ते वञूं था, उते गोश्त जेको आहे सो फ्रीज़ थियल हूंदो आहे, उते हिकिड़े कप में सॼे ॾींहं महिल केतिरा माण्हू पाणी पी था वञनि, चांहि पी था वञनि, ऐं उन्हनि जा पंहिंजा जेके जरासीम आहिनि, ब्रीथ जे ज़रिए, लिप्स जे ज़रिए या ॿिए कंहिं ज़रिए अचनि था, उन्हनि जो को अंदेशो कोन्हे। त हीउ जेको सॼो सिस्टम आहे, इन खे होलिस्टिक अप्रोच खपंदी। हिकु अहिड़ी अप्रोच जेका माना जेका 24 कलाक हुजे ऐं 7 ई ॾींहं हुजे, ऐं उन खां पोइ हाणे इन सॼे एॾे वॾे फिनामिना खे, एॾे वॾे लकाह खे हुकूमत वक़्त जो कमु आहे। हिते असां वटि सिविल सोसाइटीज़, ॿिया जेके फिलैंथ्रोपिस्ट आहिनि, हुकूमत वक़्तु हुनजो इंतज़ारु पई करे, लाश खणण लाइ
ईदी अचे, लाश खणण लाइ चीपा अचे, अल्लाह हुकूमत न अचे, बिल्कुल सही काफी हादसो थिए थो रियलिटी त उते एम्बुलेंस सरकार जी न पहुचंदी आहे, सरकार जी एम्बुलेंस जेको आहे सो ऑफिसरनि जे हवाले हूंदी आहे। उते जेकॾहिं समाजी धुरियूं पहुचनि थियूं, सही को बि हादसो थिए थो, मतिलबु को बम फाटे थो, को एक्सीडेंट थो थिए, को जहाज क्रैश थो थिए, सही उते फायर ब्रिगेड नथी पहुचे। फायर ब्रिगेड म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो कंपोनेंट आहे, या जेके म्यूनिसिपल जी हुकूमतूं आहिनि या तहलके सतह जी हुकूमत उन्हनि जो माना कंपोनेंट आहे। काफी ग्रेटिस थियनि पिया ॾिसो जंहिंजे हवाले हिकिड़ो सां क्राइसिस आहिनि। सही असां अलमियनि जी दुनिया में रहूं सही। पिया। इन अलमियनि जी दुनिया मां निकिरण जे लाइ सही। असां समूरनि माण्हुनि खे पंहिंजे ॾिसो ज़िमेदारी कोन्हे। आउं फ्रीक्वेंट फ्लायर आहियां, हींअर त कोविड जे करे कोन था वञूं। असां ॾिठो आहे त जेकॾहिं एयरपोर्ट्स ते असां वेंदा आहियूं न, पाकिस्तान जी एयरपोर्ट ते हूंदा आहियूं त हिकिड़ा कचारी पिया कंदा आहिनि, कंहिं माण्हू खे रिसीव न कंदा आहिनि। हिकिड़े माण्हू वटि 300 माण्हू बीठा हूंदा आहिनि इमिग्रेशन ते, हिकिड़े माण्हू चेकिंग ते 300 माण्हू बीठा आहिनि, ॿिया वरी पाण में कचारी पिया कंदा आहिनि, चांहियूं पिया पींदा आहिनि। पर दुनिया में ईअं आहे, जेकॾहिं हिकिड़ी रो ख़ाली थी वई त ॿिया वरी जल्दी उन ते फिलर अची वेंदा आहिनि, उहे पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी कंदा आहिनि, माण्हुनि खे कैटर कंदा वेंदा आहिनि। सही त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे अंदरि हिकिड़ो सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अचे, ज़िमेदारी जो अहसासु अचे, हुकूमत पंहिंजो किरदारु अदा करे, आम माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे। नॉइज़ पॉल्यूशन खां वठी इन्वायरमेंटल पॉल्यूशन ताईं असांखे कमु करिणो आहे। असांजी गाॾी जेकॾहिं धूं वधीक थी ॾिए त उहा हुकूमत जो कमु न आहे, उहो असांजो पंहिंजो कमु आहे, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त इन शइ खे अक्सर तो थिए त जेके बि असांजा यंगस्टर आहिनि, जेके मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, हुन वटि बाइक्स हूंदियूं आहिनि, त जो ॼाणी वाणी जेको कढी छॾंदा आहिनि, जंहिंमें वधीक जेको पॉल्यूटेड थिए, नॉइस वधे, इरिटेशन थिए, इन ते बि असरु पवंदो आहे। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त असांखे सभु कंहिंखे सोचणु घुरिजे, पर ईअं ई ॻाल्हि आऊं उहे कंदमि त जीअं मेंटल इलनेस उहो बि हेल्थ जे हवाले सां मूं काफ़ी पहिरियों बि इहा ॻाल्हि डिस्कस कई। अगरि तव्हां ॾिसो था त डॉक्टर साहिबु वधीक हिनखे तव्हां चाहींदो त क्लियर कंदव, अगरि कोई बीमार आहे मेंटल इलनेस जे हवाले सां, तव्हांजे भरिसां को वेठो आहे, तव्हां सां को का ॻाल्हि डिस्कस करे थो, अनविलिंगनेस ॾेखारे थो, त तव्हांजो पंहिंजो फर्स्ट एक्ट छा हूंदो, उनखे छा चवणु चाहींदो? पहिरियों त जेकॾहिं अहिड़ो को पेशेंट तव्हां सां गॾु आहे त तव्हांजो जेको एटीट्यूड आहे उहो फ्रेंडली हुजणु खपे। तव्हां हुनखे इहो न चओ त बाबा तूं बीमार आहीं ऐं तोखे फलाणी बीमारी लॻल आहे या थोरो स्टे अवे, ठीकु आहे, थोरो परे थी वे, त ज़ाहिर आहे उहो पहिरीं जेकॾहिं एॾी कैफ़ियत में आहे त हुन ते वरी अञा वधीक नाकारी असरु पवंदा। तंहिंजे करे पेशेंट सां सुठो सलूक करणु खपे ऐं उन खां पोइ कोशिशि इहा कजे त उनखां उनजी वजह पुछिजे त भला इन कैफ़ियत में जो तव्हां अची आहियो त इन जा के कारण हूंदा, के सबबु हूंदा। ऐं हूअं बि असां छो त असांजो जेको समाज आहे उहो गॾियल आहे, गॾियल माहौल आहे। असीं अधु त वाक़ुफ़ु हूंदा आहियूं न हिक ॿिए खां, त हिन माण्हू जी तबियत कीअं आहे, हिन सां कहिड़ा मसइला थी सघनि था, या हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा छाजे करे आहे। वधीक जेकॾहिं उहो पेशेंट आहे त उहो बि ॿुधाए सघे थो, पर थियणु ईअं खपे त माण्हू कोशिशि करे त अहिड़े पेशेंट खे थोरो दिलदारी बि ॾिए ऐं उनखे इहो चए त बाबा बीमारी को मसइलो कोन्हे, को का ॻाल्हि कोन्हे का, थोरो एहतियात कयो खाइण पीअण जो, या डॉक्टरनि खे बि कंहिं बि तरह सां, हिकिड़ा माण्हू बि न को मसइलो ई कोन्हे, डॉक्टर ॾांहुं वञण जी ज़रूरत ई कोन्हे, डॉक्टर वटि लाज़मी वञे। सही, हीअ माना हिकिड़ी सेटिस्फिकेशन थेरेपी थी वई हिकिड़े पेशेंट जे लाइ, या उहो कहिड़ी बि बीमारी में मुब्तला हुजे। ॾिसो बेसिकली हिकिड़ो हाकारी रवैयो, ऐं उन सां ॿियो असां हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहियूं त तव्हां आई कॉन्टेक्ट न करियो जेके माण्हू एग्रेसिव हुजनि, ऐं जेके तव्हां सां आई कॉन्टेक्ट न कनि उन्हनि सां ज़रूरु करियो। एग्रेसिव माण्हू सां कंदो त उनजी कावड़ वधंदी, उन में मारधाड़ वधंदी, ऐं जेकॾहिं को डिप्रेसिव आहे, यासित, नाउमीदी, मायूसी जी बीमारीअ में, त उन सां आई कॉन्टेक्ट कयो, उन सां ॻाल्हायो, उनखे मोटिवेट कयो त उहो हकारी शइ ॾांहुं वञे। अच्छा, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका असां विच जे डिस्कशन में विसरी वई हुई, उहा इहा हुई त पूरी दुनिया अॼुकल्ह हिकिड़ी शइ ते कमु पई करे, जेके सिहत सां लॻापियल इदारा आहिनि, उहे चवनि पिया त सेल्फ मेडिकेशन खां बचो। ओवर द काउंटर ड्रग्स जेके आहिनि, जीअं तव्हां बुखार जी गोरी वरिती, सूर जी गोरी वरिती, ऐं निंड जी गोरी वरिती, हिन जी गोरी वरिती, हुन जी करे तूं पूरी दुनिया में OTC ड्रग्स जेके आहिनि सो उनजो वाइपो ॾाढो आहे। छो? उनजो सबबु इहो आहे त असां जेके डॉक्टर आहियूं, आउं पंहिंजी ॻाल्हि बि कंदुसि, असां एॾा महांगा थी विया आहियूं जो आम माण्हू जी पहुच खां मथे थी विया आहियूं, ऐं सरकारी इदारा जेके अस्पतालूं आहिनि उहे एतिरियूं लापरवाह थी वियूं आहिनि
जो उहे माण्हुनि खे ओतिरो लाभ नथियूं ॾेई लाभ सघनि। नथियूं ॾियनि। हाणे केॾांहुं वञे माण्हू, पोइ अॼुकल्ह जो जेको स्टोर वारो आहे उहो असां सभिनि खां वधीक वॾो डॉक्टर आहे। वॾो डॉक्टर आहे, ऐं हकीकत। हाणे बेसिकली छा थींदो आहे त हाणे असां हिकिड़ी दवा ॾींदा आहियूं कार्बामेज़ापिन, जेका मिर्गी जे लाइ बि इस्तेमालु थींदी आहे ऐं मूड स्टेबलाइज़र लाइ बि इस्तेमालु थींदी आहे। कार्बामेज़ापिन आहे हिकिड़ो एंटी कन्वल्सन ड्रग आहे। सही। हाँ, उहो स्टोर वारो छा कंदो आहे, असां जेकॾहिं कंहिंखे बाइपोलर आहे, माना जेको आहे सो ॿ क़ुतबी रवैयनि जी बीमारी जेका थींदी आहे, जंहिंमें ख़प्त बि हूंदो आहे, जुनून बि हूंदो आहे, डिप्रेशन बि हूंदो आहे ऐं थोरी ज़हनी तवाज़ुन बिगड़ण बि हूंदो आहे, उन में असां ॾींदा आहियूं त जीअं रवैया नॉर्मल रहनि, त उहा एज़ अ मूड स्टेबलाइज़र ॾींदा आहियूं। पोइ स्टोर वारो असांखां वधीक पढ़ियल लिखियल आहे, उहो ख़बर छा चवंदो आहे, चवंदो बाबा तोखे मिर्गी आहे छा, तोखे डॉक्टर मिर्गी वारी दवा ॾिनी आहे। पोइ मरीज़ जेको आहे उहो वीचारो एॾो परेशान हूंदो आहे, पोइ उहो हुन ते वधीक अमल कंदो, चवंदो न इहा न खाईंदसि, इहा डॉक्टर मूंखे मिर्गी जी छो ॾिनी। अहिड़ा रोज़ वाक़िया थींदा आहिनि। पर जेको मुंहिंजो अहम तव्हांजे मेहरान टीवी ऐं तव्हांजी ऐं समूरनि असांजे डायरेक्टर साहब या जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनि जी तरफ़ सां जेके ॾिसनि पिया, जेके जिन जी समातनि ताईं असां पहुचूं पिया, उन्हनि समूरनि दोस्तनि खे हिकिड़ी इल्तिजा कंदसि त ओवर दी काउंटर ड्रग्स जेके आहिनि या पेन किलर्स जेके आहिनि, सूर खे ख़तमु कंदड़ दवाऊं या निंड जूं दवाऊं, छा ॾिसो जेकॾहिं तव्हांखे को साइकेट्रिस्ट या असां जहिड़ो को डॉक्टर तजवीज़ करे थो त उहो लाज़मी उहो सही तरीक़े सां, हिकिड़ो हथियार जेको ट्रेंड माण्हू जे हथ में हूंदो आहे उहो सही टारगेट ते निशानो हणंदो, ऐं जेकॾहिं को अनट्रेंड माण्हू आहे, गैर तरबियत याफ़्ता माण्हू आहे, उनखे जेकॾहिं वेपन ॾेई छॾींदासूं त पोइ उहो वेपन नुक़सानु कंदो। उहो पंहिंजो पाण खे बि नुक़सानु करे सघे थो, उसे पासे में जेके टारगेट न हूंदा उन्हनि खे बि नुक़सानु करे सघे थो। त इहा जेका सेल्फ मेडिकेशन आहे, इहा तव्हांजे गुर्दनि जी दुश्मन आहे, इहा तव्हांजे जिगर जी दुश्मन आहे, इहा तव्हांजे मैदे जी दुश्मन आहे, इहा तव्हांजे सॼे वजूद जी दुश्मन आहे। वाकई इहा हक़ीक़त थींदी आहे त घर में जीअं आहे असांखे को बुखार, कन में सूर या ईअं त चवंदा आहिनि त ख़ासि तौर सभु को पहिरियों स्टेप असांजी मदर्स ई वठी थी वञनि। जेकी भई घर में वॾी वॾी डॉक्टर्स हूंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि त बाबा फलाणी दवा खाए छॾे। इवन के कन में अगरि सूर हूंदो आहे त असां इवन के अल्कोहल स्प्रे बि हणी छॾंदा आहियूं। तेल विझंदा आहिनि माण्हू, टसकाए तेल कन में विझंदा आहिनि, थूम विझी करे ऐं अलाही छा छा विझंदा आहिनि। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कयां पोइ कंटिन्यू कयूं था। हेलो सालिक। हेलो हेलो बाजी, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी बाजी अब्दुल्ला थो ॻाल्हायां टनो जाम खां। अवांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में जी, कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी, कीअं पियो लॻे प्रोग्राम, छा चवणु चाहींदा? हाँ, प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहे। डॉक्टर साहब सां मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे। जी जी जी, डॉक्टर ॿ डॉक्टर मौजूद आहिनि, कहिड़े डॉक्टर खां तव्हां सवाल पुछणु चाहींदा? डॉक्टर शाहनवाज़ दल या डॉक्टर अब्बास खां, डॉक्टर सईद अब्बास खां? डॉक्टर साहब जो सवाल इहो आहे त वज़न घटि करण जे लाइ जेको गैस थी वेंदो आहे उन जे बारे में कुझु ॿुधाए। ओह चलो ठीकु आहे, थैंक यू सो मच। वज़न घटि करण लाइ पहिरियों तव्हां इहो ई चवणु चाहींदमि त जेको खाधो वाधो पीतो घटि कयो, ऐं खाइण खां जीअं सुम्हण खां में जेको आहे 2-3 कलाक या अधु कलाक जेको वॉक कयो, बाक़ी वधीक जेके आहिनि ॿुधाईंदा। बेसिकली हाणे आउं हुनखे कीअं चवां, मुंहिंजो पंहिंजो ई वज़न वधियल आहे, पर उन समूरनि शयुनि जे वधि मूंखे टाइम कोन्हे। पर इन दोस्त खे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त जीअं डॉक्टर साहिबु चयो त पेट भरे मानी न खायो ऐं वॉक कयो, ऐं उन खां पोइ कोशिशि कयो त सिहतमंद ग़िज़ा खायो, ऐं कोशिशि कयो त सवेर सुम्हो सवेर उथो, ऐं सुबुह जी जेका वॉक हूंदी आहे उहा हिकिड़ी नेमत खां घटि न हूंदी आहे। हाणे उहो सुबुह जो उथणु, हाणे ॾिसो न असां हाणे रमज़ान शरीफ़ पियो अचे त असीं सॼी राति जाॻंदासीं, सुबुह जो सुम्हंदासीं ऐं पोइ सॼो ॾींहुं रोज़े खे सुम्हारे पोइ वरी शाम जो रोज़ो खोलींदासीं, ऐं उन में जंक फूड हूंदी, पकोड़ा हूंदा, ही हूंदा हू हूंदा, ऑयल जूं सभु शयूं हूंदियूं जेके डॉक्टर साहिबु चयो न ओवर बर्न, उहे शयूं हूंदियूं ऐं डायरेक्ट फ्लेम वारियूं शयूं हूंदियूं, त उहे असां सां कहिड़ो वेदन कंदियूं, उहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। पर मुंहिंजे साईं खे अर्ज़ु इहो आहे त फ्रूट घणो खायो, ऐं जेको आहे न सो पंहिंजे वज़न घटाइण जे लाइ हाई प्रोटीन डाइट खायो, कार्ब्स खे पोइ ते करियो, गरम पाणी जो इस्तेमालु करियो। सही वाकई गड़बड़। अच्छा तव्हां कोई कंटिन्यू कंदमि, अगरि सम्झो मिज़ाजनि तबियतनि अगरि सपोज़ तव्हांजो हाइपर लेवल ते तव्हांखे अगरि कंहिं शइ ते एग्रेसिव आहियो त पोइ उन वक़्तु तव्हां पाण कीअं डील कंदा आहियो, छा कहिड़ी फर्स्ट प्रायोरिटी ते तव्हांजी छा कोशिशि हूंदी आहे? हा, असल में मुंहिंजी त तबियत इहा आहे त अलहमदिल्ला ऐं कॾहिं एग्रेसिव न रहियो, ऐं कोशिशि कंदो आहियां, छो त इहो कंहिं शइ जो हल कोन्हे को न। माण्हू जेकॾहिं एग्रेसिव मोड में वञे थो इहा बि असांजी सिहत ते उहो न रुॻो पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ बि मसइला क्रिएट करे थो न। शयुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। त मुंहिंजे ख़्याल में त माण्हू इन पासे वेंदो ई कोन, इन जे करे माण्हू कोशिशि करे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त किथे किथे का अहिड़ी शइ साम्हूं अचे थी
पोइ जीअं सवली सिंधी में चवंदा त ज़हर जो ढुक भरे छॾियो सही त उन जा बि असर पवनि था सिहत ते हा ज़हर जो ढुक भरण ते बि असर छो त हाणे जॾहिं ॻाल्हि ई अहिड़ी आहे ज़हर जो ढुक त पोइ भरियल ईअं आहे त माण्हू कोशिशि करे छो त कंहिं बि मसइले जो हल रोइण या जेको आहे एग्रेसिव थियण में कोन्हे को कोशिशि करे और सब्र करे कोशिशि उनखे रिज़ॉल्व करण जी कोशिशि करे किथां थींदो कीअं थींदो उन शयुनि ते थोरो फोकस कंदो त मुंहिंजे ख़्याल में हर भुर अहिड़ी हालत में कोन वेंदो सही सही ॾिसो इहो बि असांजे माना सिहत जो वॾो हिसो हूंदो आहे पाण जे मथां जबर करणु या पाण खे जेको उन शइ ते टिक करणु या उन शइ खे हील करण जी कोशिशि में बि काफ़ी इफेक्ट थियनि था असांजी सिहत ते ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि हलो सलामु हलो वालेकुम अस्सलाम मां गुलाम दस्तगीर कराची खां थो ॻाल्हायां अव्हांखे भली कार ॿुधायो भाउ कराची जे कहिड़े इलाइक़े खां कराची सिंधी होटल नई कराची अव्हांखे भली कार जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम प्रोग्राम तव्हांजो बहितरीन लॻंदो आहे मां ॾिसां पियो थो तक़रीबन ॾिसंदो ई रहंदो आहियां जी 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 हलो मूंखे डॉक्टर साहिब खां थोरो पुछणो आहे इहो मूंखे पंहिंजो खाॿे पासे गुर्दे खां पथरी निकिती अच्छा अच्छा पोइ अञा हीअं ताईं उनजो थोरो मूंखे असर आहे तकलीफ़ आहे मूंखे का दवा वग़ैरह ॿुधायनि मां ज़ियाउद्दीन में बि ॾेखारियो मगर मूंखे अञा फ़र्क़ु कोन थो पए चलो चलो ठीकु आहे असां डॉक्टर साहब खां पुछूं था पर मां पहिरियों वठंदमि ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं बिल्कुलु जवाबु डॉक्टर साहब जेके आहिनि इन शइ में बि एक्सपर्ट ज़रूरु आहिनि पर हिकिड़ो शॉर्ट कोशिशि ब्रेक कान न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन जेको अॼु जो ॾिहाड़ो वर्ल्ड हेल्थ डे जेको हर कोई पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां सेलिब्रेट पियो कई उन शइ खे वरी वापसि रिपीट पियो करे कुझु हेल्थ सां अहिड़ा जेके बि कंपोनेंट आहिनि उन्हनि ते डिस्कशन थियनि पई हर चैनल्स ते या जीअं असां हिन प्रोग्राम सुबुह महिराण ते इहो अवेयरनेस जो जेको हर टॉपिक जेको आहे महिराण टेलीविजन डिस्कस ज़रूरु कंदो आहे तव्हांखे अवेयरनेस पहुचाइण जे लाइ करे न करे कंहिंखे न को त अमल ज़रूरु कंदो इन्हनि शयुनि ते फर्स्ट प्रायोरिटी ते तव्हां अहिड़ी चवणु चाहींदमि त पहिरीं का शइ कंहिंखे सलाह ॾियण खां अॻु में का थिए थो त पाण अमल कयो पंहिंजी अगरि लाइफ ते असां अमल कंदासीं त आसानी थींदी ऐं सभ खां वधीक आउं चाहींदमि अगरि सिहतमंद मुआशिरो चाहो था या पंहिंजी सिहत चाहो था त ख़ुशि रहण जो हिकिड़ो वॾो कंपोनेंट हूंदो आहे उहो बि असांजी सिहत सां कंसर्न जेतिरी जेके न ख़ुशी जहिड़ी को खुराक कोन हूंदी आहे गम जहिड़ी को जेके सिहत जे हवाले सां ऐं कुझु परसेप्शन्स असांजा आहिनि माना जेतिरो इंसानु ख़ुशि हूंदो आहे त उन हवाले सां सभु शयूं उन खे हलंदियूं उनजी बीमारी बि सॼियूं दूरि थी वेंदियूं आहिनि उनखे जेके बि परेशानियूं या इवन के वॾा स्ट्रेस बि उनखे फील थियण वारा हूंदा आहिनि या अहिड़े वॾे सिचुएशन्स में बि हूंदो आहे लेकिन हू पंहिंजी दिलि जी ख़ुशी या मेंटल हेल्थ जी ख़ुशी सां उन शइ खे आराम सां सॉल्व करे वेंदो आहे इन में ख़ुशी जो कंपोनेंट एॾो वॾो अहम छो आहे भला सिहत में सॼी दुनिया सीक्रेट ऑफ हैप्पीनेस ते कमु करे थी सही जे माण्हू वटि ॾिसो ख़ुशी जा हिकिड़ा पंहिंजा हार्मोन हूंदा आहिनि उहे वरी काउंटर कंदा आहिनि नेगेटिव फोर्सिस खे हाणे जी ॾिसो एड्रेनलिन आहे नॉरएड्रेनलिन आहे डोपामाइन आहे ऐं सेरोटोनिन आहे हाणे उहे वरी छा कंदा आहिनि जेके असांजा नेगेटिव हार्मोन्स आहिनि उन्हनि खे कैटर करे पर आउं इन डोपामाइन ऐं इन्हनि ते वाकई कंटिन्यू कंदमि लेकिन असांजे जेके कॉलर्स हा उन दोस्त खे गुर्दे जी पथरी जे लाइ ॾिसो बेसिकली हिकिड़ो सवाल ई अहिड़ो हुयो त हुन चयो त असां फलाणी हॉस्पिटल में वियासीं फलाणी हॉस्पिटल में असांखे ख़बर कोन्हे त गुर्दे कहिड़े पासे आहे केतिरी साइज़ आहे पथरी जेका निकिती उहा कीअं निकिती ऐं उन खां पोइ इन भाउ खे पहिरीं ख़बर छा खपे त पहिरीं कंहिं सुठे अल्ट्रासाउंड वारे डॉक्टर वटि वञे पंहिंजी ऐं उन खां पोइ हिकिड़ो KUB जो एक्सरे कराए या अॼुकल्ह डायरेक्ट असां चवंदा आहियूं त CT स्कैन KUB कराए त उन सां छा थींदो असांखे पथरी जो तयन थी वेंदो त पथरी आहे केतिरी उन खां पोइ पाणी बल्क अमाउंट में पींदो जेतिरो पाणी वधीक पींदो ओतिरो डायूरिसिस थींदो ऐं उन में जेकॾहिं रेज़ा वारी पथरी हूंदी या कंसंट्रेट्स हूंदा त उहे निकिरी ईंदा हाणे एक्चुअली जेको सुवालु हुयो उहो बि एतिरो सही वाज़े कोन हुयो क्लियर कोन हुयो उन जे करे असां जेका आहे न इहा ॻाल्हि ज़रूरु चऊं था उन दोस्त खे त जीअं वरी बि कंहिं सुठी हॉस्पिटल में वञी कंहिं गुर्दनि जे डॉक्टर ॾांहुं वञे यूरोलॉजिस्ट ॾांहुं ऐं उहो हुनखे सही तशख़ीस करे ॿुधाईंदो त जेका आहे न सो गुर्दे जी पथरी जी साइज़ केतिरी आहे उहा आया ऑपरेशन सां निकिरंदी आया पाण ॻरी निकिरंदी आया लिथोट्रिप्सी सां निकिरंदी आया या शंट लॻाए पोइ या स्टेंट लॻाए DJ स्टेंट लॻंदो आहे
उहो लॻायो उन पथरी कई, या लिथोट्रिप्सी ॿिया जेके ज़रिया हूंदा आहिनि अंदरां लिथोपैक्सी कंदा आहियूं असां, माना ट्यूब पास करे उनखे पथरी खे ॻारे करे कढंदा आहियूं। त हाणे इहो उन दोस्त जो जवाबु थियो। हाणे अचे थो सीक्रेट ऑफ हैप्पीनेस जी ॻाल्हि था कयूं, त सॼी दुनिया जेका आहे न सो सुबुह खां वठी शाम ताईं इन ॻाल्हि लाइ सरगर्दान आहे त ख़ुशी खे हासिलु कयूं। हाणे ख़ुशी जा टूल्स कहिड़ा आहिनि? सुठो कारोबार हुजे, सुठी लाइफ हुजे, सुठी लग्ज़री हुजे, सुठो घरु हुजे, सुठी गाॾी हुजे, पर ईअं बि न आहे। बिल्कुलु उहो आउं अक्सर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते चवंदो आहियां त ग़रीब शहर फाके से मर गया, अमीर शहर ने हीरे से ख़ुदकुशी कर ली। त हाणे ज़ुल्म जी इंतिहा थी वई, ग़रीब वीचारे वटि मानी कोन हुई जो खाए, अमीर वटि पैसो एतिरो हो जो हुन किरोड़े रुपयनि जो हीरो खाई ख़ुदकुशी करे छॾी। त मसइला ॿिन्हिनि खे आहिनि, अमीर खे बि आहे, ग़रीब खे। हाणे ॿई ख़ुशी जी तलाश कीअं था कनि? अलाह जी रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो। पंहिंजा जेके बि रिचुअल्स आहिनि, तव्हांजा मज़हबी रिचुअल्स, तव्हां कंहिं बि मज़हब सां वाबस्ता हुजो, तव्हांजो जेको बि मज़हब आहे। असां नथा चऊं त तव्हां फलाणो 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 आहियो, असां चऊं था त तव्हां जेका आहे न सो पंहिंजा जेके रिचुअल्स आहिनि उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां करियो। पंहिंजे अंदरि हिकिड़ी तनज़ीम साज़ी करियो। उहे माण्हू जेके ऑर्गनाइज़ हूंदा आहिनि, उहे माण्हू जेके सिस्टमेटाइज़ हूंदा आहिनि, उहे माण्हू तरक़ियूं कंदा आहिनि, सिहतमंद हूंदा आहिनि, ख़ुशहाल हूंदा आहिनि, ख़ुशियूं उन्हनि सां गॾु हूंदियूं आहिनि। ऐं न की उहे माण्हू जेके सॼी राति जाॻनि मूं वांगुरु ऐं सॼो ॾींहुं सुम्हनि, या जेके आहिनि सो कमु न कनि, जेके वांदा वेहनि, ॻाल्हियूं कुटीनि, साज़िशूं कनि। ॾिसो, बेकार दिमाग़ साज़िशूं कंदा आहिनि, ऐं जेके कमकार वारा दिमाग़ हूंदा आहिनि उहे तरक़ियूं कंदा आहिनि, उहे पंहिंजी अॻियां वधण जा जेके आहिनि नवां गस, नवियूं राहूं ऐं नयूं जेके आहिनि सो शयूं तलाश कंदा आहिनि। अॼुकल्ह दुनिया हथ में अची वई, यानी की मोबाइल ते अची वई। तव्हां वटि मोबाइल आहे, तव्हांखे हर दुनिया जी शइ हुन ते नज़र अचे थी। तव्हां कंहिं बि ऐप ते वञो, तव्हां कंहिं बि वेबसाइट ते वञो, समाजी मीडिया तव्हांखे जीअं डॉक्टर साहिबु असांखे सुठो मिसाल ॾिनो त फलाणी फेसबुक जे दोस्त हीअ ॻाल्हि कई। त चवण जो मक़सदु आहे त ॾाहप अॼुकल्ह हासिलु करणु ॾाढी सवली थी वई आहे। उन ॾाहप खे वरी तव्हां पाण ते इस्तेमालु करे परखियो, पोइ तव्हांखे ख़ुशियूं कीअं थियूं मिलनि। सिहतमंद ज़िंदगी, सिहतमंद माण्हू ख़ुशियुनि खे इंजॉय करे सघे थो। तव्हां ॾिसो त डॉक्टर साहिब तव्हां ॾिसो न, जिथां सिहत जा मसइला आहिनि उते ई जीअं ॻाल्हि ख़ुशी जी बि थी वई, पर उते ई जेको आहे चौपाए माल जा बि एतिरा एॾा मालवंद माण्हू बि मसइला आहिनि, उन्हनि जे माल जा बि मसइला आहिनि। उते जेके आहिनि हॉस्पिटल ते दवाऊं बि जेके उन्हनि खे मुफ़्त नथी थियनि, डॉक्टर्स कोन था मिलनि। ॿाहिराड़े में तव्हां वॾो विज़िट कयो त ॾिसो त एतिरा इशूज़ आहिनि, त उहो बि माना उन्हनि जी इंडायरेक्टली सिहत ते ई इफेक्ट करे थो। तव्हां छा चवणु चाहींदो? हा, यकीनन स्ट्रेस आई आहे हिकिड़ी। जेकॾहिं हिकिड़े माण्हू वटि लाखनि रुपया जेको आहे उनजी इन्वेस्टमेंट आहे जानवरनि ते, ऐं जेकॾहिं उहे बीमार थियनि था ऐं उनखे वक़्ताए थो को लाभ हासिलु न थियो, या उहा शइ उनजे हथनि मां निकिरंदी त लाज़मी उनजी सिहत ते हिकिड़ो असरु पवंदो। इहो त हिकिड़ो नेचुरल जेको आहे फिनोमिना आहे। पर छा आहे त मुंहिंजे ख़्याल में वरी बि असां इन ॻाल्हि ते था अचूं त माण्हू जेकॾहिं पंहिंजो पाण खे ख़ुशि रखणु चाहिनि था, स्ट्रेस खां बचणु चाहिनि था, त पंहिंजो पाण खे बिज़ी रखनि। बिज़ी ईअं त जेकॾहिं चौपाए माल जे हवाले सां माण्हू बिज़ी आहे त उहो उनखे खपे त उन शइ में फाइंडिंग करे, उन शइ जी ॻोल्हा करे, उन में पंहिंजो पाण खे लेमेन न करे भई हाणे इहो कमु डॉक्टरनि जो आहे, मुंहिंजो कमु कोन्हे, मूं बसि माल वठी रखियो आहे। उहो पाण बि उन शइ में इन्वॉल्व थिए, ऐं अवेयरनेस जेका आहे उहा हासिलु करे। ट्रेनिंग्स डिपार्टमेंट जे तरफ़ां थियनि पियूं। हाणे बि तव्हां ॾिसो तक़रीबन 1100-1200 ताज़ा असां नौजवान जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी आहे त भई तव्हां माल में जिथे जिथे जेको आहे नर ऐं मादा जे हवाले सां का खोट आहे त उते वञी तव्हां कंटेनर खणी ॿिज रखो, टाइमली वञो ऐं माण्हुनि खे सर्विस ॾियो, चीप सर्विस। ॾाढा महांगा ॿाहिरि जा वॾा वॾा जेके ॿिज जेके आहिनि जंहिंजी प्रोजेनी जेका अचे थी उहा तव्हां एक्सपेक्ट नथा करे सघो त जेकॾहिं असांजी का गऊं 6 किलो ॾिए थी त हू तव्हांखे 12 किलो ॾिए उन ते। त इहे अहिड़ा कम आहिनि, अहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि। माण्हू पाण उनखे हासिलु कनि, थोरो अॻियां वधनि, पंहिंजो पाण खे बिज़ी रखनि। बाक़ी हाणे जेकॾहिं माल वठी रखे छॾींदा ऐं पोइ इहो सोचींदा त उहे पाण ईंदा अची इलाज बि कंदा, हीअं बि थींदो हूअं बि थींदो, ईअं थिए कोन थो। ऐं खोट आहे वाकई, जेके ॿाराड़ी लेवल ते यूसी लेवल ते असांजो सेंटर आहे कोन। असांजा सेंटर जेके आहिनि तालके लेवल ते आहिनि, किथे किथे के यूसी में बि आहिनि, ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते आहिनि। सॼी सिंध में मुख़्तलिफ़ हिकिड़ो
ज़ाहिर आहे ऑर्गेनोग्राम आहे। ऐं ॿियो इहो डिपेंड करे थो त बजट केतिरी आहे तव्हां वटि, तव्हांजी घणी बजट कहिड़े पासे थी वञे, सही हेल्थ ॾांहुं थी वञे, इरिगेशन ॾांहुं थी वञे, लाइफ स्टॉक ॾांहुं थी वञे। त इहो ॾिसो तव्हां जेको कुझु कमु कंदव तव्हां पंहिंजे विद इन रिसोर्सिस में कंदव न। त मुंहिंजे ख़्याल में माण्हू खे इहा कोशिशि करणु खपे त जेतिरा रिसोर्सिस आहिनि उहे उन्हनि खे असुल में प्लानिंग आहे, प्लान करे उनखे न, त पोइ उहो माण्हू ख़ुशि रहंदो, कमाईंदो ऐं ख़ुशहाली जो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो इहो ई आहे त तव्हां हिकिड़ी प्लानिंग सां। वाकई ॾाढी इहा ज़बरदस्त डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त अगरि असांखे सिहत अगरि हासिलु करण लाइ सभु को जेको ख़ुशी जो जेको खुराक हूंदी आहे उन खुराक खे जेको आहे प्लानिंग सां असांखे हलाइणो पवंदो आहे। इवन की उहो असांजे रिश्तनि में बि कंसर्ट थिए थी, असां पंहिंजे रिश्तनि खे कहिड़े तरीक़े सां न था, लेकिन काफ़ी अगरि रिश्ता विझण हूंदा आहिनि उन ते बि असांजी हेल्थ ते ई सिहत ते ई इफेक्ट पवंदो आहे। का भाउ भेण हिक ॿिए खां नाराज़ वञनि या इवन की घर में कोई अहिड़ी नाचाकी हलंदी आहे त उन में बि असांजी सिहत ते ई हेल्थ ते ई इफेक्ट पवंदो आहे। पर इन शइ खे बैलेंस करण लाइ हैप्पीनेस करण लाइ त इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि। जी डॉक्टर साहिबु ॾिसो बेसिकली उहे माण्हू जेके पंहिंजी चेकलिस्ट रखनि था, सुबुह जो छा करिणो आहे, मंझंदि जो छा करिणो आहे, शाम जो छा करिणो आहे। असां वटि ॿारहणी में छा थो थिए त फसल पोखिबा आहिनि, फसल जॾहिं लहण वारा हूंदा आहिनि तॾहिं माण्हू प्लान कंदा आहिनि त हाणे नियाणियुनि जी शादियूं कंदासूं, पुटनि जूं शादियूं कंदासूं, या घर जे अंदरि मरमत कराईंदासूं, या जेके आहिनि सो कपिड़ा वठंदासूं, असांजो माना ॿारहाड़ी जो माण्हू। पोइ उहे हुन में उहे ख़ुशहाल हूंदा आहिनि, बाबा 4 ॿकरियूं वठी छॾीसूं, 4 मेंहूं वठी छॾीसूं, 2 मेंहूं वठी छॾीसूं, 2 बछू वठी छॾीसूं, या हिन साल नियाणी जी शादी कईसूं या पुट जी शादी कईसूं। पर असां वटि पढ़ियल लिखियल माण्हू चेकलिस्ट नथो रखे, उहो डूज़ एंड डू नॉट्स खे नथो ॾिसे त मुंहिंजा कहिड़ा कम करण जा आहिनि, कहिड़ा न करण जा आहिनि। उहो डॉक्टर साहिब वारी ॻाल्हि जेका न त प्लानिंग नथो करे। जेके माण्हू मुंहिंजी सवेर ॻाल्हि कनि त सिस्टमेटाइज़ ऐं ऑर्गेनाइज़ थियण जे लाइ तव्हां वटि प्लेनर हूंदा आहिनि। असां वटि पूरी दुनिया में माण्हू मैपिंग कंदा आहिनि पंहिंजे फ्यूचर जी, पूरो हिकिड़ो नक्शो ठाहे छॾींदा आहिनि त साल खां पोइ मूंखे किथे केतिरी ग्रोथ खपे, 2 सालनि खां पोइ केतिरी ग्रोथ खपे, मूंखे स्टेप लेटर पैटर्न वांगुरु हलणो आहे। चाड़ी जी हूंदी आहे न, हिकिड़ो ॾाको, ॿियो ॾाको, टियों ॾाको, ईअं हू ॾाके ब ॾाके पंहिंजो पाण खे अॻियां वधाईंदा आहिनि। त उन्हनि जे अंदरि मुस्तक़िल मिज़ाजी हूंदी आहे। जेकॾहिं आउं चवां अॼु आउं वर्टिकल वञा ऐं जेको आहे न सो 90 जी एंगल ते मथे राइज़ थियां त आउं ओतिरो ई ज़ोर सां किरंदुसि। सबबु इहो आहे त उनजे लाइ मूं वटि का बि जटादार मनसूबाबंदी कोन हूंदी ऐं उनखे क़ाइमु रखणु, माना चवंदा आहियूं उहो अंग्रेज़ी में हिकिड़ी कहावत आहे न त ऊचाई ते पहुचणु वॾो मसइलो न आहे, पर ऊचाई खे मेंटेन रखणु, उनखे उन ते बहाल रखणु, उन ऊचाई ते बीहणु वॾो मसइलो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां तरक़ी जी हिकिड़ी अहिड़ी ॾाके ते पहुची विया आहियो ऐं उते पहुचण खां पोइ तव्हां उनखे मेंटेन नथा रखी सघो त वरी ॾही पवंदो, पोइ तव्हांजे अंदरि डिप्रेशन बि ईंदो, पोइ तव्हांजे अंदरि तशवीश बि ईंदी, पोइ तव्हांजे अंदरि ॻणती बि ईंदी, पोइ तव्हां नफ़सियाती बीमारियूं बि ईंदियूं ऐं पोइ हिकिड़ो अजीब विशियस सर्कल थींदो। इहे सभु शयूं ॾिसो त अॼु वर्ल्ड हेल्थ डे में सभु सॼा कॉन्फिडेंस मिली करे हिकिड़ो इंसानु हिकिड़ी हेल्दी लाइफ या ख़ुशगवार लाइफ, हैप्पी लाइफ जेको गुज़ारे सघे थो। अगरि इन्हनि सभु शयुनि ते असां गौर फ़िक्र कयूं, हिकिड़ो चार्ट बैलेंस कयूं, लिमिटेड जेके हिसाब सां पंहिंजी जेके कंट्रीब्यूशन्स आहे उन में हिकिड़ी हेल्थ जे दायरे खे मज़बूत बनाइण लाइ हिकिड़ो कंदासीं त यकीन असां सभु शइ जेका हेल्दी आहे त पाण बि सिहतमंद हूंदासीं, ॿियनि खे बि सिहतमंद रखंदासीं। त डॉक्टर साहिब तव्हां कोई पुछणु चाहींदव, वरी असां सुबुह जे पैर में सुबुह पहिरण में अची करे कीअं लॻो तव्हांखे? ॾाढो सुठो हीउ प्रोग्राम बि तव्हांजो काफ़ी इंफॉर्मेटिव आहे ऐं हर माण्हू जी पंहिंजी वर्थ आहे। छो अॼु हेल्थ जे हवाले सां जेके डॉक्टर साहिब ॻाल्हियूं शेयर कयूं आहिनि उहे बि ॾाढियूं काराइतियूं आहिनि ऐं इलाही सतरा माण्हू ॾिसनि पिया प्रोग्राम खे, ज़ाहिर आहे उन्हनि खे बि सुठो लॻे थो। ऐं हीउ जेको एक्चुअली ॾिठो वञे त कार ख़ैर, हीउ जेको मेहरान TV जे मार्फत हीउ प्रोग्राम आहे या मूजिबि जेको प्रोग्राम हलंदो आहे त उन में बि मां ॾिसंदो त माण्हू एॾा ख़ुशि आहिनि, ख़ासि करे असांजी कम्यूनिटी, इवन वाइस चांसलर लेवल जा माण्हू। मूं गुज़िरियल जेको प्रोग्राम कयो त उन में VC साहिब मूंखे घुरायो, अची यार हीउ त मूंखे ॾाढो सुठो लॻो, मूं तव्हांजा काफ़ी एपिसोड ॾिठा आहिनि। ज़बरदस्त। अच्छा, मैसेज छा ॾियणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी त पोइ त मैसेज इहो आहे त वरी बि ॻाल्हि साॻी थी अचे, छो त हेल्थ जो ॾियारो आहे, सिहत जो ॾियारो आहे, त माण्हुनि खे कोशिशि इहा करणु खपे त जंक फूड ॾे न वञनि, फास्ट फूड जेके आहिनि उन पासे न वञनि, पाण बि बचनि, पंहिंजे ॿारनि खे बचाइनि।
पर हाणे मजबूरी इहा आहे त असांजी मार्केट में ओपन इहे सभु शयूं अवेलेबल आहिनि सही सही डोर ताईं पुॼियो न असांजे दरवाज़े ताईं पुॼियो थैंक यू डॉक्टर साहब थैंक यू सो मच जी डॉक्टर शाहनवाज़ कीअं समराइज बेहतर ज़िंदगी जे लाइ बेहतर रवैया रखो सेहतमंद रहो वॉक करियो निंड जो ख्याल कयो पंहिंजी ऐं पंहिंजनि जे लाइ पाण लाइ ऐं पंहिंजनि जे लाइ सेहतमंद खुराक जी चूंड करियो ऐं सेहतमंद माहौल जी चूंड करियो ऐं कोशिशि कयो त तव्हां जे करे कंहिंखे रंज न थिए बिल्कुलु बहितरीन ख़ूबसूरत हिकिड़ो मैसेज थैंक यू डॉक्टर शाहनवाज़ थैंक यू डॉक्टर सईदवा अॼु जे ॼाण जे हवाले सां तव्हां ॾिसी प्रोग्राम में शामिल थियो ऐं काफ़ी सारी अवेयरनेस ॾिनी थैंक यू सो मच जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु जो पुॼाणी थो पियो त आऊं बि यकीनन इहो ई चवणु चाहींदमि अगरि सिहत जी ॻाल्हि अचे थी सभु को अंदरि पंहिंजे अंदरि हिकिड़ी ख़ुशी पैदा कयो ख़ुशी पैदा करण जा इहे ज़रिया कोन्हनि त तव्हां ॿिए खे रंज करे पंहिंजी ख़ुशी ॾियो उन सां ॿियनि जी ख़ुशियुनि सां गॾु शामिलु थींदव त ऑटोमेटिकली जेको आहे तव्हांखे ख़ुशी थींदी जेलस पण छॾे ॾिनो एग्रेसिव थियणु छॾे ॾिनो अॻिते वधण खे ॿिए खे कट करण जी शइ छॾे ॾिनो त इहे बि सभु असांजे सिहत में शामिलु थियनि थियूं त तव्हांजी लाइफ हिकिड़ी सिहतयाब थींदी त इनशाला जेको आहे सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम वान खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़